खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां तव्हांजो पंहिंजो आसिफ सियाल तव्हांजे मनपसंद प्रोग्राम सलाम सिंध में। सो दोस्तों, सुबुह जो पहर ऐं सुबुह जूं शुरूआति कुझु असां कंदासीं ख़ूबसूरत ॻाल्हियुनि सां, ऐं उहे ॻाल्हियूं जेके पंहिंजी दिलि खे पंहिंजी रूह खे ख़ुशियूं ॾियनि, ऐं कुझु खिल भोग बि कंदासीं। अॼु खिल भोग जो बि कुझु मटीरियल जेको आहे सो एड कयो आहे पंहिंजी गुफ़्तगू में, पंहिंजी कचहरी में। ऐं ॿी ॻाल्हि जेका मां करणु चाहियां पियो, हा, सुबुह जो माण्हू उथे थो त असांजूं जेके लेडीज़ आहिनि, वाइफ्स आहिनि जेके, उहे पंहिंजे हस्बैंड्स खे तयारु कनि थियूं, चांहि पी ॾियनि थियूं, उनखे सर्व कनि थियूं। उनजी टाइम वरी जेको आहे सो पंहिंजे ॿारनि खे बि तयारु कनि पियूं, उन्हनि खे स्कूल मोकिलनि पियूं, ऐं खोड़ सारी ख़िदमत कनि पियूं, सर्व कनि पियूं। उन्हनि खे शाबस आहे, लख शाबस आहे। पर किथे किथे जेको आहे सो ईअं बि हूंदो आहे की मायूं सुतियूं पियूं हूंदियूं आहिनि, ऐं मर्द जेको आहे सो ऑफिस बि वेंदो आहे, ऐं चांहि बि पाण ठाहींदो आहे, ॿारनि खे बि पाण तयारु कंदो आहे। वॾो ऑबीडियंट उहो माण्हू हूंदो, उहो बि भलो आहे, पर एतिरो यकीन आहे उहो बेदिलो कंदो हूंदो, या किथे दिलि हूंदसि, दिलि सां बि कंदो हूंदो पंहिंजी वाइफ खे सर्व करणु। सुठी ॻाल्हि बि आहे। पर मां अॼु थोरो जेको आहे सो उन्हनि दोस्तनि जे लाइ किथे ख़ुशख़बरी मां उहा ॾियां थो। आहे त थोरी पुराणी न्यूज़ आहे, पर कंहिं वटि न पुॻी आहे त उन ताईं ज़रूरु पुॼाइणु खपे। त असांजा बि हिते काफ़ी अहिड़ा हूंदा दोस्त, उन्हनि खे थी सघे थो उहा वणी वञे, जीअं बादल साईं। ठीकु आहे साईं, बादल साईं इहो एलन मस्क आहे, ठीकु आहे, जेको ट्विटर जो मालिक आहे ऐं दुनिया जो हिन टाइम जेको अमीर तरीन शख़्सियत आहे। हाणे उन माण्हू जेको आहे सो आर्टिफिशियल इंटेलिजेंस, तव्हांखे ख़बर आहे त उनजो दौरु लॻो पियो आहे। ठीकु आहे, उन जेको हाणे ईजाद कई आहे रोबोट वारी घरवारी। ठीकु आहे, वाह वाह थी वई न, सही आहे न साईं। हाणे रोबोट वारी ज़ाल जा फ़ाइदा जाम आहिनि। ठीकु आहे, त उनखे कंट्रोल तव्हां कंदव। ठीकु आहे, उनखे कंट्रोल असांजे हथ में आहे। ठीकु आहे, उहे मर्द जेको दाॿा ॾींदा आहिनि शीशे ते बीह करे, तूं हीअं आहे, तूं आहे, मां हीअं चवंदोमांसि। हाणे मज़ो ईंदो, त हाणे उहो उन में जेको बि प्रोग्राम फिट थींदो, सेट थींदो, उहो मुड़ुस जी ख़्वाहिश सां थींदो। केतिरे बजे चांहि ॾियणी आहे, उथी चांहि ॾे, यस सर, पुॼी वेंदी। ऐं वरी ख़ासि ॻाल्हि, केॾी महिल कचहरी करणी आहे, केॾी महिल जेको आहे सो, ठीकु आहे, त पोइ बादल साईं उहो बि फंक्शन पंहिंजे हथ में आहे। ठीकु आहे न। मोहम्मद अली ख़ुशि लॻो पियो आहे। मोहम्मद अली, हा सची, किथे थी मिले, एॾी सवली कान मिलंदी। मोहम्मद अली थोरी इन जे लाइ थोरी हाणे मालिकान सां ॻाल्हाए, बजट वधाइनि थोरी, पैसनि सां मिलंदी साईं। पैसा त होॾे बि शादी कयूं, होॾे बि 15-20 लख ख़र्च थियनि न, 15 लख त पका ख़र्च थियनि था। वरी माई जो जेको आहे सो मेकअप बि, उनजो ख़र्चो अलॻि, ऐं साईं ब्रांड बि पाईंदी आहे, उहो ख़र्चु अलॻि। ठीकु आहे, वरी साईं रेस्टोरेंट बि वेंदी आहे, उहो ख़र्चु अलॻि, उनखे आउटिंग बि कराइणी आहे, खाराइणो पीआरणो आहे, छा ख़र्चा न आहिनि मायुनि साईं। हिकिड़ो ॾींहुं रुॻो न ॾियोनि त वरी पोइ तव्हांखे उनजो रिज़ल्ट बि अची वेंदो साईं। पोइ इहे हाल हूंदा जीअं वेठा हुओ साईं, बाजो जीअं वॼाईंदव, ॾुख में हलिया वेंदा। ठीकु आहे, सो इहो वॾो हाणे साईं इन टेक्नोलॉजी इहो कमु भलो कयो आहे। हाणे हिन जो फ़ाइदो इहो थींदो त साईं सॼो कंट्रोल हूंदो। तव्हांजो न मेकअप जो ख़र्चो आहे, न तव्हांजो उन्हनि खे आउटिंग कराइण जो ख़र्चो आहे, उहो घर में वेहंदी, तव्हां जीअं चवंदो सूअं ई कंदी, तव्हांखे ज़ोर बि ॾींदी। सही आहे। मोहम्मद अली, बाबा वापसि अचो, आहे अची वेंदी आहे बा। ऐं वॾी ॻाल्हि, तव्हां माना रिश्तो ॾिसणु ईंदव त छोकिरी ख़ूबसूरत बि हुजे। हा, सीरत उन में जेको आहे सो फंक्शन थी वई आहे, एलन मस्क विझी छॾी आहे, जहिड़ी सीरत जी हूंदी उहा तव्हांखे मिली वेंदी। हाणे बसि इहो आहे उनखे मेंटेनेंस आहे।
मेंटेनेंस कहिड़ी आहे, किथे माना IC शॉर्ट थी वियसि, किथे वायरिंग जो मसइलो थी वञेसि। वायरिंग जो मसइलो त हिननि में बि हूंदो आहे। सो हिन में जेको आहे सो तव्हांजे उहो बसि थोरी घणी थोरो बणि असांखे थोरो कंप्यूटर सिखणो पवंदो, ठीकु आहे, इहो तव्हांखे करिणो पवंदो, बाक़ी ख़ैरु आहे, सही आहे न। इम्प्रेस बि माना तव्हां जेॾी महिल चाहियो इम्प्रेस तव्हांजी मर्ज़ी सां थींदी आहे। बाबा भले कुझु ॻाल्हायो बि न, टक बि न ॾियो, पोइ पाणी बि हुन फंक्शन सेट करे छॾियो, तव्हां सां इम्प्रेस थींदी। खाइणु पीअणु सभु कुझु तव्हांजो बची वियो, ॿियो छा खपे, टेक्नोलॉजी कीअं तव्हां। हा असल ॻाल्हि आहे, असल ॻाल्हि दोस्त पुछनि पिया त इहा आहे घणे जी। असांजे ज़फ़र खे बि ख़बर कान हुई। ज़फ़र चयो हाणे इहा बि वठंदमि, हो बि सही आहे, कंपेयर कंदमि कहिड़ी माना सही आहे मुंहिंजे लाइ, रखंदमि। सो हाणे औरतुनि जे लाइ हिकिड़ी वॾी थ्रेट आई आहे, औरतुनि जे लाइ वॾी थ्रेट आहे, ऐं औरतूं परेशान आहिनि त वाक़ई। ऐं वरी तव्हां जेको आहे सो कहिड़ी बि पंहिंजी मनपसंदि आहे, मनपसंदि जेका आर्टिस्ट आहे न, उनजो चहिरे सां बि तव्हां ठहिराए सघो था उनखे, ठीकु आहे। इहा बि तव्हांजी हिकिड़ी वॾी जेका ख़्वाहिश पूरी थी वई त बाबा तव्हांजी पार्टनर जेका आहे कंहिं बि अदाकारा सां मैच थी सघे थी। मोहम्मद अली बाबा वापसि अचो। सो इहे तरक़ी थिए पई असांजी हिन दुनिया में, बाक़ी हक़ीक़त बि आहे, मज़ाक पंहिंजी जाइ ते वरी हक़ीक़त अथव। ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, हिन जी प्राइस जेका आहे, जेतिरा फंक्शन हुन में विझराईंदो, जेतिरा हुन में अख़लाक़ियात वारा फंक्शन विझराईंदो, जेतिरी ओबीडियंट हूंदी, जेतिरो चाहे त मां ख़्यालु रखे थोरो पैसो वधाइणो पवंदो। हिकु ॾिसो वन टाइम इन्वेस्टमेंट आहे, होॾे तव्हांखे कर्ज़ी थियूं करे छॾनि, हर महीने मेकअप आहे बाबा, ऐं प्राइस वधंदी थी वञे, रोज़ जो ख़र्चो आहे, रोज़ जी मेंटेनेंस आहे, ऐं सिधियूं कॾहिं थींदियूं ई न, जेतिरो बि तव्हां कयो। हा उहो हाणे उहो दौर बि न आहे न की हिकिड़ो गुलाब जो गुल ॾियो त बसि उहो खिली ॾिनई, बाबा न, ईअं न आहे। को वॻो, को आउटिंग, को डिनर। बख़्श चए थो हाणे मुंहिंजूं त ॿ आहिनि, ख़बर हुजे त पोइ हिकिड़ी कयां, मरी वियो आहे मां त, महांगाई वधी वई आहे। वॾो आसिफ़ आहे देरि सां इहा ख़बर ॿुधाई आहे असांखे। ऐं बाक़ी सलमान सलमान शायदि थियल आहे, ड्यूट करे छॾ। हा सही आहे। सो व्यूअर्स, हाणे इहा त कचहरी थी वई। सो जुमे जो ॾींहुं आहे, भलियूं भलियूं ॻाल्हियूं कयूं। ऐं अॼु जेके ॾिसनि पियूं प्रोग्राम, जिन्हनि जा मुड़ुस जेके आहिनि, जिन्हनि सां प्यार बि कंदियूं आहिनि ऐं उन्हनि जे फील महसूसु कनि थियूं, त इहो त वाक़ई अधे सुठी ख़बर न ॿुधाई आहे। ऐं जेको प्यारु पंहिंजो जेको आहे न, काॾे न वेंदो, ऐं सचो प्यारु जेको आहे सो हेॾे ईंदो, हे मसनूई प्यारु आहे, ठीकु आहे न। सो हाणे एक्टिव थी वञो, सफ़ा थोरो ख़िदमत कयो मर्दनि जी। सो इन हिसाब सां अॼु असांजा तमामु सुठा गेस्ट आहिनि, ऐं गेस्ट्स में असां सां गॾु क़ानूनी माहिर बि आहे, ऐं उन सां गॾु ब्यूटिशन आहे, डॉक्टर बि आहे असां सां, जेका तव्हांजी स्किन जा जेके बि प्रॉब्लम्स आहिनि, तव्हांजी डाइट्स जा प्रॉब्लम बि तव्हांखे ॿुधाईंदी, कुझु टिप्स ॿुधाईंदी, कुझु हर्बल टिप्स हूंदियूं, ऐं कुझु जेके असांजो हिन टाइम तरक़ी थिए पई, एडवांस वञूं पिया असां मेडिसिन जे थ्रू बि या ड्रिप्स जे थ्रू, जेको वाइटनिंग हे हो जेको बि हले पियो, डर्माटोलॉजिस्ट आहिनि जेको डॉक्टर असां जूं। सो उन्हनि सां बि अॼु कचहरी कंदासीं, तमामु दिलचस्प कचहरी थींदी। ऐं हा, जीजल अख़बार जीजल, जेकॾहिं धरती सां प्यारु आहे, जेकॾहिं धरती खे सम्झो पिया त इहा असांजी माउ आहे, जीजल आहे, त पोइ मां सम्झां पियो त जीजल जो अख़बार ज़रूरु पढ़ंदा कयो। तव्हांखे सॼी दुनिया जी हर जॻह ते बि ख़बरूं हलनि पियूं, ऐं पर तव्हांखे जीजल न सिर्फ़ु पूरी दुनिया जी ख़बर खां बाख़बर रखे थी, पर मां तव्हांखे हर रोज़ु ॿुधाईंदो ईंदो आहियां ऐं ॿुधाईंदो रहंदुसि, जीअं तव्हांखे ज़हन में यादि थी वञे इहा ॻाल्हि, के जेकॾहिं तव्हां चाहियो पिया मुंहिंजे भर पासे ॻोठ में जी काई उते हादसो थियो हुजे, उते जेके माण्हुनि सां कंहिं ईज़ायो हुजे, कंहिं ज़ुल्म कयो हुजे, कंहिं परेशान कयो हुजे, त मां सम्झां पियो कोई वॾो चैनल तव्हांजी उहा ख़बर न ॿुधाईंदो,
सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जीजल आहे जेका कुंड कुर्च में वञी करे तव्हांजे मारूड़नि जी ख़बर तव्हां ताईं पुॼाए थी। ऐं असांखे खपे बि छा, असांखे इहो खपे त असांजा माण्हू ख़ुशहाल हुजनि, असांजा माण्हू आबाद हुजनि, उन्हनि खे कोई तकलीफ़ कोई ईज़ाउ न हुजे, हिन धरती जी ख़बर हुजे। सो असां इन्हनि माण्हुनि जी पंहिंजी जांच पड़ताल कयूं त असांजा माण्हू छा आहिनि, त पोइ जीजल ऑप्शन जेको आहे सो पंहिंजे ज़हन में रखी छॾियो। जेकॾहिं तव्हां चाहियो था त मुंहिंजी ख़बर, मुंहिंजे माण्हुनि जी ख़बर, मुंहिंजा हाल ख़ुशियूं ॾुख सभु तव्हांखे हे जीजल ॾींदी आहे। ऐं मां सम्झां थो जीजल वाहिद अख़बार आहे हिन सिंध जी जंहिंजो तव्हांखे हेडलाइंस जा पेपर हिन जो केतिरो ज़बरदस्त आहे ऐं सहाफ़ी असांजा तमामु जुस्तजू करण वारा महिनती सहाफ़ी ऐं कोशा आहिनि बिल्कुलु तव्हांखे कहिड़े तरीक़े सां कलेक्ट करे न्यूज़ वरी प्रिंटिंग ॾे मोकिलीनि था, वरी प्रिंट थी अचे थी, पोइ तव्हां हिते पुॼो था। रोज़ाना जीजल पढ़ो, छो जो ठीकु आहे तव्हां हेॾां सोशल मीडिया ते हेॾां होॾां ख़बर तव्हांखे मिलंदी आहे, पर तव्हांखे ख़बर आहे की इहा ख़बर हितां ट्रांसफर थी हुतां थी, इहा हितां थींदी उनजो शेप फिरी करे तव्हां वटि पुॼे थो, जेको बाद में ख़बर पए थी त असां शेयर जेका कई सॼो फेक न्यूज़ हुई। सो हिते तव्हांखे फेक न्यूज़ न मिलंदी, हिते सफ़ा इन जा सहाफ़ी जेके आहिनि रिपोर्टर्स आहिनि तमामु ज़िम्मेदार आहिनि ऐं तव्हांखे तस्दीक थियल रिपोर्ट तव्हांखे मिलंदी ऐं सही रिपोर्ट हूंदी। सो व्यूअर्स, इन ई कचहरी सां गॾु असां पहिरियों ब्रेक पंहिंजी इन प्रोग्राम जो वठूं पिया। मिलूं था तव्हां सां वरी हिन ब्रेक खां पोइ। मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध। वेलकम बैक व्यूअर्स, हिकु दफ़ो ॿीहर असां तव्हांखे कयूं पिया भलीकार पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। सलाम सिंध में अॼु असां सां जेके महिमान आहिनि उन्हनि जो मां तारुफ़ कराइण हाणे वञा पियो, छो जो असांजा उहे महिमान आहिनि जिन ते असां जेकॾहिं आर्ट्स बि डिस्कस कंदा रहूं जिन जे प्रोफेशन जे हवाले सां, ऐं त पोइ बि असांजो प्रोग्राम घटि थी पवंदो। पोइ असां कोशिशि कंदासीं मैक्सिमम जेतिरो असां उहे उन्हनि खां क्वेश्चन्स कयूं, उन्हनि खां इंफॉर्मेशन तव्हांजे लाइ कलेक्ट कयूं जेके तव्हां ॿुधणु चाहियो था, जेके तव्हांजे लाइ हिन टाइम सम्झो पिया की ज़रूरी आहे। ख़ासि करे जेके लेडीज़ आहिनि उहो उन्हनि खे मां मैसेज थो कयां त उहे ज़रूरु जेको प्रोग्राम ॾिसनि, छो जो असां वटि ख़ासि महिमान आहे जेको तव्हांखे AI जो थ्रेट ॿुधायो, जेका सो आर्टिफिशियल वाइफ अचे पई, सो उनखे कहिड़े तरीक़े सां बीट करिणो आहे, सो उहे तव्हांखे ॿुधाईंदियूं। ऐं सो पहिरियां मां पंहिंजे महिमान ॾे हलां पियो। उहो महिमान असांजो आहे साईं जावेद अली कलोड़ साहिबु। तव्हां एडवोकेट आहियो हाई कोर्ट में। जी जी बिल्कुलु। माशाल्लाह, तव्हांखे भली कार पिया कयूं सलाम सिंध में। धरती पंहिंजो सिंध TV जे हिन सथ जो महिरबानी ऐं शुक्रगुज़ार आहियां जो उन्हनि असांखे मौक़ो ॾिनो आहे। बाक़ी हलंदा था हलूं। वेलकम तव्हांखे। ऐं असां सां नेक्स्ट जेका स्किन स्पेशलिस्ट आहे, क्लिनिकल साइकोलॉजिस्ट आहे, डॉक्टर मुबशरा खान। डॉक्टर मुबशरा खान, आपकी बहुत ज़्यादा जो है सर्विसेज हैं, आपका नाम है, बहुत सारे जो है आपके क्लाइंट्स जो हैं आपको देख भी रहे होंगे, बिल्कुल, और वो लोग जो आपके जो है वो बनना चाहते हैं, आपसे रब्ता करने चाहेंगे, वो भी आपसे कुछ उनके दिमाग में क्वेश्चंस होंगे, बिल्कुल। तो हम आपसे पूछेंगे वो क्वेश्चंस, ठीक है, जो कॉमन जो इश्यूज़ हैं लेडीज़ के, या जो मैं ना भी पूछ सकूं और आपको पता हो कि क्या प्रॉब्लम्स हैं लेडीज़ के, तो वो भी हम डिस्कस करेंगे आपके साथ। तो हमारे साथ लेफ्ट पे हैं साईं नज़ीर उमरानी, वज़ीर अली उमरानी साहब, माजरत वज़ीर अली उमरानी, जिगरे सिंध लिखूं सर, जिगरे सिंध, वाह, जिगरे सिंध सां तकलीफ़ सां मुंहिंजो कंपनी वारनि ॾिनो, थर कंपनी वारनि। हाँ, अच्छा, जिगरे सिंध माना। हाँ, वज़ीर अली उमरानी, जिगरे सिंध। छो भला इहो छाहे त आहियूं बि सिंध धरती जा, पाकिस्तान आहियूं सभु पाकिस्तानी, ॿाहिरि आहियूं सभु, पर असांजो सूबो त सिंध आहे न, पोइ इन हिसाब सां माना मुंहिंजो नालो रखियो आहे वज़ीर अली उमरानी, जिगरे सिंध। वाह 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 वाह। ऐं असांजो जिगरे पाकिस्तान ऐं धड़कन असांजी जेको आहे पाकिस्तान जी बादल राई साहिबु आहे, मोहम्मद अली साहिबु आहे, सभिनि खे असां भली कार पिया कयूं उन ख़ूबसूरत ट्रांसमिशन सलाम सिंध में।
हलूं था असां पंहिंजे प्रोग्राम जा आगाज़ तरफ असां डॉक्टर साहब बैठा हैं। डॉक्टर साहब सॉरी लॉयर साहब के पास हम पहले जाते हैं। पहले कानून जो है आजकल जिस तरह से महंगाई चल रही है, जिस तरह से हमारे कानून होते हुए भी ला कानूनियत चल रही है, सो सही इन शइ ते चऊं था त तव्हां कोर्ट में अक्सर हिन टाइम कहिड़ा केसिस वग़ैरह तव्हां ॾिसो पिया वधारो अचनि पिया? सर पहिरियां त ॿुधाईंदो हलां त मुंहिंजी जनरल प्रैक्टिस आहे, स्पेशल भी आहे। ऐं साइबर क्राइम, FIA, उनखां अलावा क्रिमिनल, सिविल, कॉर्पोरेट कुझु कंपनीज़ आहिनि जिन खे कॉर्पोरेट प्रैक्टिस बि जिन जी कयां पियो। उनखां पोइ जेको हिन वक़्तु जेकॾहिं महांगाई जी ॻाल्हि कजे, उहो सॼी सिंध न बल्कि पूरे पाकिस्तान जो हिकिड़ो मसइलो आहे। महांगाई जी शरह जीअं हाणे पंहिंजो 2 ॾींहं 3 ॾींहं अॻ में पेट्रोल 20 रुपया वधाए छॾियो अथनि, त उन में रुगो असां सिंध वारा सफ़र मुब्तला न आहियूं, पर सॼो पाकिस्तान पियो थो लोड़े। त जेको महांगाई जी शरह आहे उनखे रोकण हुकुमराननि जो कमु आहे। असां दुआ कंदासीं त अलाह करे पंहिंजो भलो माहौल जुड़े। ऐं बाक़ी कोर्ट जी जीअं हद ताईं ॻाल्हि आहे, कोर्ट जो कमु हूंदो आहे, जेके असांजा पाकिस्तान जा लॉज़ आहिनि, हिकिड़ा हूंदा आहिनि एडजेक्टिव लॉस, ॿिया हूंदा आहिनि प्रोसीजरल लॉस। एडजेक्टिव लॉस उहे कानून हूंदा आहिनि जिन में ॾोह जी वसफ़ हूंदी आहे। मसलन कंहिं पंहिंजो कंप्यूटर आहे, कंप्यूटर मां का डेटा डिलीट कई, उनखे डिलीट न करणी हुई, उहो केरु माना उहो एम्प्लॉई हुयो, कंहिं वटि सिस्टम ॾिनल हुयो, उनजी डेटा डिलीट कयईं, त पोइ उते छा थियो, इनखे असां साइबर क्राइम में पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक क्राइम जे एक्ट तहत इनखे असां चोरी सरींदा आहियूं या डिलीशन ऑफ डेटा सरींदा आहियूं। त ही वॉज नॉट अथॉराइज़्ड, हुनखे इहो अथॉरिटी हुई कान त हू पंहिंजो डेटा डिलीट करे। त हिकिड़ा हूंदा आहिनि अहिड़े क़िस्म जा जेके ॾोह जी वसफ़ ॾींदा आहिनि, जीअं चोरी थींदी आहे, कंहिं कंहिंजी मेंह चुराई, कंहिं किथे धाड़ो हुयो, हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा कानून थींदा। ॿिया कानून थियनि था असांजा प्रोसीजरल आहे। हाणे उन्हनि खे पकड़िजे कीअं, 2 शयूं इहे थियूं। वरी अचनि था सिविल जी कानून जी दुनिया अलॻि आहे। सिविल कानून मां मुराद कीअं आहे, प्रॉपर्टी जा मसइला थिया, जॻहियुनि ते कब्ज़नि जा मसइला थी विया, सिविल राइट्स जा मसइला थी विया, इहे सभु उन ई था अची वञनि। वरी कॉर्पोरेट असां सेक्टर खे जेकॾहिं टच था कयूं त कॉर्पोरेट जेका वर्ल्ड आहे उहे बि असां जीअं इंसान आहियूं ईअं ई उहे बि कमु कंदा आहिनि। मसलन हिकिड़ी मां कंहिं बि प्रोडक्ट जो नालो, इहे वर्क थ्रू नेचुरल पर्सन्स कंदियूं आहिनि। त पोइ छा थींदो आहे त उन्हनि जा बि कॉर्पोरेट सेक्टर जा बि मसइला थियनि था पिया। सही काफ़ी इशूज़ आहिनि, जेकॾहिं इशूज़ में हलंदा वेंदासीं त पोइ हलंदा ई वेंदासीं। बिल्कुलु असांजो मेन जेको आहे मुद्दो जेको आहे अॼु रखियो आहे त हिकिड़ी त असां वटि स्किन स्पेशलिस्ट वेठियूं आहिनि, ठीकु आहे। पहिरियां हलूं था इहे जेको सोशल एक्टिविस्ट बि आहिनि, ठीकु आहे, ऐं क्लिनिकल साइकोलॉजिस्ट भी आहिनि। तो डॉक्टर मुबशरा आपकी तरफ में आता हूँ, तो काफ़ी चीज़ें जो हैं आपके एक लॉयर भी हमारे साथ बैठे हैं, तो AI का एक दौर शुरू हुआ है। तो मैं जहाँ पर देखता हूँ कि काफ़ी जो स्टूडेंट्स थे उनके लिए भी एक प्लेट में चीज़ मिल गई उनको, ठीक है। उसके अलावा जिस तरह से मैं आते ही डिस्कस किया, एक मजाक तो अपनी जगह पे थी, लेकिन एक चीज़ एग्जिस्ट करती है। ये एलन मस्क ने जो आर्टिफिशियल रोबोटिक बीवियाँ जो अभी मार्केट में लॉन्च की हैं और सस्ती भी हैं, 9 लाख की हैं, ठीक है। उसमें जो है आपका कितना जो है प्रोफेशन जो जिस पे असर पड़ेगा, और डेफिनेटली पड़ेगा। आई डोंट थिंक सो, क्योंकि हर चीज़ पाकिस्तान में बहुत एक डेके के बाद आती है। नहीं ये आ जाएगी, ये काम की चीज़ें जल्दी आ जाती हैं। कि इतना फास्ट होगा क्योंकि हम हमेशा बुरी चीज़ें ज़रा जल्दी अपनाते हैं बनिस्बत अच्छी चीज़ों की। इतना कॉमन नहीं होगा क्योंकि ज़ाहिर बात है हम ऐसी कौम है कि हम कोई भी चीज़ पे कॉम्प्रोमाइज़ नहीं करते और हम खुशी नहीं रहते, यानी जो भी चीज़ होगी तो हमें कहते हैं ना कि सब्र कर लेना चाहिए, खुशी मनानी चाहिए, जो भी है अल्लाह का शुक्र है। तो हम में ये जीन्स नहीं है कि हम क्वाइट हैं, ज़्यादा वो नहीं करेंगे, रेवोल्यूशन नहीं पैदा करेंगे, ठीक है, एग्जिस्टेंस में है, देखते हैं करते हैं, सुस्त हैं, ज़रा उस टाइप की नहीं है। बट जहाँ तक मेरे प्रोफेशन का सवाल है तो ऑब्वियसली माशाल्लाह से हम फुल ऑफ, हमारा पाकिस्तान फुल ऑफ आबादी है और ये उन जगह ज़्यादा एक्सेप्टेंस होती हैं जो इस दौड़ में दौड़ रहे हैं, हम लोग उस दौड़ में नहीं दौड़ रहे। तो जहाँ तक आर्टिफिशियल इंटेलिजेंस का सवाल है तो हमारे इसमें भी कॉस्मेटोलॉजी में बहुत टेक्निक्स आई हुई हैं, जैसे परमानेंट मेकअप है, आप परमानेंटली
एक गुड़िया अगर आप ला के रख दें और उसके एक कहते हैं ना हर चीज़ बिल्कुल परफेक्ट हो, तो Right. उसमें भी हमारी इसमें भी है कि आप लिप्स को कलर करना चाहें, जिसे हम लिप्स ब्लश कहते वो हैं, लिपस्टिक कहते हैं कि वो परमानेंट लिपस्टिक। परमानेंट, बट वो लिपस्टिक नहीं होती, उसको कहते हैं लिप ब्लश, यानी वो नेचुरल लगती है और वो परमानेंटली होती है, तकरीबन 1 से 2 साल चलती है। अगर आपको आईब्रोज बनवाने हैं, जो काफ़ी लोगों का इश्यूज होते हैं हेयर फॉल के साथ, आईब्रोज बिल्कुल हल्की हो जाती हैं, झड़ जाते हैं बाल, तो वो आप आर्टिफिशियली बनवा सकते हैं और बिल्कुल नेचुरल लगती है, परमानेंटली होती है, वो तकरीबन 5 से 6 साल चलती है। और आईलाइनर अगर आपको करवाना है जो बिल्कुल बारबी लुक होता है, तो वो भी आप करवा सकते हैं, वो तकरीबन 4 से 5 साल चलती है। अच्छा, वो एक कौन सी थी टिकटॉक करती हरीम शाह, उसने भी ऐसा कुछ करना चाहा तो उसका होंठ तो यूं निकल आए। वो तो फिलर करवाए होंगे ना। फिर वो होंठ कैसे क्या हो गया था? वो फिलर्स होते हैं जो अगर आपको कोई चीज़ ज़्यादा अच्छी नहीं लगती, जैसे आपके लिप्स हैं उसमें थोड़ा सा पाउटी लेकर आना है, अगर आप टिकटॉकर्स हैं तो एक सर्टेन लुक होता है कि आपने अपना सेल फोन ऐसे पकड़ा, ऐसे किया, तो वो फिर आपको करने की ज़रूरत नहीं होती। नहीं, इससे मतलब Pouch. अच्छा, ये काइंड ऑफ ब्यूटी है। नहीं, मुझे तो नहीं अच्छी लगती। अच्छा, बिल्कुल नहीं अच्छी लगती ये होंठ बड़े क्यों करवाती हैं फिलर्स, क्योंकि वो अनसेटिस्फाइड होती हैं अपने लुक से। ये भी एक नफ्सियाती इशू है। इशू है ना? बिल्कुल, कि आप जो चीज़ है, जैसे मैंने आपको कहा शुरू में कि जो चीज़ें हम उस पर शुक्र अदा नहीं करते, कोई ना कोई मॉडिफिकेशन की ज़रूरत होती है। इसी चीज़ पे आता हूँ कि देखें, जिस तरह से एक अफ्रीकन मैंने वो देखा था नेशनल ज्योग्राफिक पे, ठीक है, वो औरतें जो थी वो ब्लैक कलर की थी, हाँ, वहाँ पे वो अपने होंठों को पता नहीं क्या करती थी, खींचती थी, ठीक है, सुइयां डालती थी, उनके यूं होंठ आते थे। बिल्कुल बिल्कुल, मतलब वो इसलिए कि ये ब्यूटीफाई कर रही हैं एग्जैक्टली अपने तौर पे, क्योंकि वो टैटूज भी होते हैं Tattoos और भी होते हैं। पूरे कानों में वो सुइयां लगती हैं, जो एक्यूपंक्चर हम नीडल्स कहते हैं, तो वो एक उनके तौर पे एक ट्राइब है। बट अगर आप साउथ अफ्रीका, Fashion ये जनरल जी वो ट्राइब है, कल्चर है, तो वो एडॉप्टेशन इट्स लाइक मैंडेटोरी। कोई भी लड़कियां अगर पैदा हुई हैं अफ्रीका में, तो ये टैटू, सुई, ये लिप्स का टैटू करवाना लाजमी है। कुछ तो चीक्स के अंदर, गालों के अंदर करवाते हैं टैटू, और कुछ लोअर मींस पैलेट पे करवाते हैं, बिल्कुल लोअर का जो हिप्स होता है, सॉरी जो लिप्स होता है उसके अंदर पूरा टैटू करवाते हैं। तो ये आई वुड से इट्स लाइक अ साइकोलॉजिकल इशू कि हमें हर चीज़ में एक डिफ्रेंशिएट करना है, हमें अलग दिखना है नॉर्मल ख़वातीन मतलब से। ये जो चीज़ चली कहाँ से? क्योंकि हर खित्ते में अपना फैशन है, बिल्कुल, ठीक है, मतलब ये अब जो कॉमन जो अब हम अभी किस चीज़ को फॉलो कर रहे हैं? वेस्ट को फॉलो कर रहे हैं, ये जो चीज़ें चल रही हैं, या हमारा अपना कोई यहाँ पे कल्चर है कोई फैशन में भी? इवन अगर आप इंटीरियर सिंध की बात करें तो थरपारकर में भी काफ़ी ख़वातीन से मैं मिली हूँ, बहुत ब्यूटी है वहाँ पे, नेचुरल ब्यूटी है, टैटू भी हैं, चूड़ियाँ भी यहाँ तक पहने जाते हैं। अगर आप चित्राल साइड पे चले जाएं, उनके भी फेस पे टैटू है, बिल्कुल, और पूरे ये कानों में ईयरिंग्स वगैरह पहनी हुई हैं, उनकी भी चूड़ियों का डिज़ाइन अलग है, पैरों में भी पहनी जाती है। अगर केपीके में जाएं तो उनका अलग फैशन है, वो जेवरों से और बालों से, तो वो अलग ब्यूटी है। तो हम बेसिकली पाकिस्तान में रह रहे हैं, तो हमें हर सूबे की खूबसूरती है। नहीं, ये सारी आप जो है ना, वो कहते हैं ना कि यार डॉक्टर के पास जाओ कि डॉक्टर खुद सेहतमंद है या नहीं है, उसके फिर वो काम का है। बिल्कुल, तो ब्यूटिशियन आप खुद भी माशाल्लाह ब्यूटीफुल है, थैंक यू, खूबसूरत हैं, तो फिर अब उनको यकीन होगा कि वाकई काम की बंदी है। जो देखने वाला है। सो अभी एक सॉन्ग भी हो जाए साईं, गानो कहिड़ो था ॿुधायो? मुंहिंजो पुराणो शाइर आहे तव्हांजो पंहिंजो आहे? न, अनवर जोखियो काठोड़ जो, तव्हांखे सलाम बि ॾींदो। वालेकुम सलाम। वालेकुम मुंहिंजा सलाम। सलाम ॾिजोसि। हाँ, वालेकुम तव्हांखे सलाम। ॼाल मुख चए पियो सलाम पिया। उस्तादनि खे बि सलाम पियो चए, अनवर जोखियो साहब। सलाम अदी तव्हां सभिनी खे सलाम हो शाइर साहब ॾींदो, अनवर जोखियो साहब मुंहिंजो पुराणो दोस्त बि आहे, शाइर बि आहे, हुन काफ़ी कलाम मूंखे स्टेज में ॻाया। एॾे ई घणा ॾिनई अथई मूंखे लॻे थो। दूरी छॾे चल रब्बा, अल्लाह तू वेझो अची वे, अखिड़न में आरा करे तू पिंबड़न में अची पे, अखिड़न में आरा करे
अला तू पिंडड़न में अची पे छो तो करे छे प्यारा पंहिंजे अब्द सां ओ गरीब ॾिसी है फ़कीर ॾिसी हर को ॾे पियो धिका मूं वटि ॾुखनि खां सवा जानिब वो कुझु न बचो है सूरन खां सवा सोहिणा वो कुझु न बचो वो गरीब ॾिसी है फ़कीर ॾिसी ॾे हर को ॾे पियो धिका है ॾुखनि खां सवा जान वो कुझु न बचो सूरन खां सवा जान है कुझु न बचो जंहिं ॾे वञा पियो ईअं पियो निहारे जंहिं ॾे वञा पियो ईअं पियो निहारे वस जे हुजे त मारे विझे मूं ओ गरीब ॾिसी ऐं यतीम ॾिसी ॾे हर को ॾे पियो धिका ॾुखनि खां सवा जान ओ कुझु न बचो है सूरन खां सवा सोहिण ओ कुझु न बचो साल सॼो मूंखे सिक में सिकाई साल सॼो मूंखे सिक में सिकाई रोई रोई राहूं निहार ओ गरीब ॾिसी अला फ़कीर ॾिसी ॾे हर को ॾे पियो धिका ॾुखनि खां सवा जान ऐं कुझु न बचो ओ सूरन खां सवा मूं वटि ओ कुझु न बचो ओ गरीब ॾिसी आइली यतीम ॾिसी हाय हाय ॾे पियो धिका सूरन खां सवा सोहिण ओ कुझु न बचो गरीब ॾिसी मूंखे वो हर को धिके जोखियो अनवर तोखे पुकारे जोखियो अनवर तोखे पुकारे काठो हड़ में तोखे संभारे काठो हड़ में तोखे संभारे ओ गरीब ॾिसी है फ़कीर ॾिसी ॾे हर को ॾे पियो धिका ॾुखनि खां सवा जान ऐं कुझु न बचो ऐं ॾुखनि खां सवा जान को कुझु न बचो ओ गरीब ॾिसी ओ फ़कीर ॾिसी ॾे हर को ॾे पियो धिका ऐं ॾुखनि खां सवा सोहिण ऐं कुझु न बचो ओ सूरन खां सवा मूं वटि ॾे कुझु न बचो वाह वाह कमाल 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 फ़क़ीर गाना त ॾाढा भला ॿुधाई पर एॾो अख ई कोन पिया कढी तूं
सही हाणे गानो बि ॾुख जो एनर्जी गानो बि ॾुख जो ऐं साम्हूं तो असां मैडम ने कौन सा दुख दिया आपको? मैडम ने दुख नहीं दिया तो क्या? दूसरे बाबू ने तो सूर दिया। तो इधर मैडम क्या क्या कसूर था? मैडम का तो कसूर नहीं है पर अखा बंद छोड़ा जिसको उर्दू आता है तो मैडम मैं बोलता हूँ मैं क्या करूँ। इधर तो मेरे से उर्दू ही नहीं आता है, सिंधी बोली सारो आदमी को विसर गया है। अब तो हम मैं उर्दू क्या में ही करूं? बात करेंगे मैडम, सही है ना? अब तो हम उर्दू में ही बात करेंगे। मैडम के सामने जब खड़ा हूँ तो अखियां को बता है, मैडम को देखता हूँ तो मेरा दिल खुशता है। ये मैं अच्छी क्या बात। करा। ये चले चले, ये अच्छी बात है मैडम, ये कॉम्प्लीमेंट है आपके Thank लिए ना। ये जो म्यूजिक है और जब आप ब्रेक की तरफ चलते हैं फिर कचहरी करते हैं, अज कचहरी ऐसे ही करेंगे, ये धमाकेदार। सो योर टाइम थी हुआ है शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम 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 बैक व्यूअर्स। चाचा तुम मस्ती में लग गए हो, अभी यहाँ पे क्यों हो गया है, यहाँ पे मैडम स्टार्ट जो हमने उस्ताद ले मेरे लिया। सामने खड़ा है तो मैं तो मर जाता हूँ, इसके लिए तो मैं गाना अच्छे अच्छे बोलता हूँ। किसके लिए? मैडम मेरे और सामने फाउल कर रहे हो, अभी फाउल नहीं करो ज्यादा, कच्चे फाइल पे नहीं करता उतरो। हूँ, अच्छे अच्छे गाने बोलता हूँ इसके लिए ना। हाँ बस सही है सही है। अभी हम कचहरी करेंगे, ठीक है? साईं जेको गानो पे ॻायो हा। त मूंखे भिटाई साईं जो शेर पे यादि आयो त सरतियूं सॼी सुञ मता का मूसी हले, अंदरि जनी जो अधु डूंगर से डोरींदियूं। वाह 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 वाह। ऐं वरी लिखे थो त काती तिखी मां होए मर मुॼाई होए, आशिक खे महबूब जेको आहे कटण थो अचे। काती तिखी मां होए मर मुॼाई होए, मूं न वरमन तोए तूं परियां जा हथ आहे। काती तिखी न हुजाए जो मूं तोखे मुंहिंजो पिरी जेको आहे हथनि में वठियूं थो अचे। जेकॾहिं तूं तिखी हूंदे त मूंखे जल्दी में मुंहिंजो पिरी कटी वेंदो, मूंखे हिकु ॿ हथ लॻंदो, जेकॾहिं मुॾी हूंदे त सवाइ हथ लॻंदा। त आज़ारनि जी ॻाल्हि आहे। हा मुॾी काथी हुजे, हिकु ॿ टे बाबा हलंदो हले, ख़तमु न थिए। वरी अधी खे बि खिलायां थो, साहब वेठो हले। ना मानू भलो असांखे मिली साईं वियो साईं आहे। भलो सुबुह सुबुह जो यार कैसा बंदा है ये, मजा है गपशप में। अच्छा है, फुल ऑफ एनर्जी। मॉर्निंग में तो मैं यही जॉयफुल चाहिए। होना चाहिए ऐसे। बिल्कुल बिल्कुल। अधी मूंखे घुराए त मां अहिड़ो ॿोलियूं ॿुधायांसि, अधी खे ॿोलियूं ॿुधाए वरी उन हिसाब सां गीत ॿुधायां। अधी तो बैठी है ना, अधी बाक़ायदा पैसा लड़ी जॉब घती बैठी चाह तो वाले पे की किसी कम नो ही कम किती बैठी तो हल फटल जिगर केड़ा के बुधाई रेदा पई जिगरे सिंध न हो जिगरे सिंध, वज़ीर अली उमरानी जिगरे सिंध। जिगरे सिंध। हाँ ये जिगरे सिंध ना इहो बि तो पुछा कर त वज़ीर उमरानी तव्हांजो घर किथे आहे, और ख़बर त पए आवाम खे। त वज़ीर उमरानी मांखे बुलबुल बि दावत चवंदा ॾिसी आहिनि, बुलबुल बि चवंदा आहिनि, जिगर बि जिगरे मैं को सिंध बता बि यो चवंदा तको जिगर सिंध ताखे तू सिंध दी जिगर है, बस ठीक है? आप सिंध की जिगर हो, ठीक है? आपको ये जो बुलबुल क्यों बोलते हैं सब? आहिनि। बुलबुल मेरे से प्यार में बोलते हैं। वो एक मैंने ड्रामा किया था थर प्रोडक्शन में, हाँ। मीरपुर खास। ड्रामा आर्टिस्ट भी हैं आप? मैं ड्रामे भी किए थे, 30-40 मेरे ड्रामे हैं, सदोरे के साथ, मामा लालू के साथ, वो जीजा खैरा के साथ, जन्नत के साथ, मवाली के साथ, बड़े बड़े मेरे ड्रामे हैं। वो मुस्तफ़ा कुरैशी के साथ भी मेरा एक वाह, ड्रामा है, वाह। सखर में शूटिंग किया था। जबरदस्त जबरदस्त। तो भाई बड़ा आर्टिस्ट हमारे साथ बैठे हैं आज, तो मजा आएगा। बहरहाल तू दावत देगा तो तेरा अरे हाजिरी, दावत दी है तभी तो बैठे हैं ना। तेरी मेहरबानी है। वरी दूसरा देगा भी तेरा हाजिरी भरूंगा ना मैं। बस अब ये सिलसिला चलता रहेगा। सो साईं तव्हां वटि अचूं पिया। जी जी आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी त एतिरो त माना हाणे डोमिनेंट थींदी पई वञे असांजी, मतिलबु हिकिड़ो त फिज़िकल ऐं जेको असांजो जेको असां पढ़ियो लिखियोसीं उन ते बि उन जा असरात उन ते पवनि पिया। जी जी हुनजो हिकिड़ो असरु जेको मूंखे नज़र अचे पियो त तव्हां वटि जेको कानून साज़ी थियल आहे, हाणे साइबर क्राइम्स वधंदो पियो वञे। हाणे जेके क्राइम्स थियनि पिया त हाणे तव्हां उनजो इस्तेमालु जेको आहे सो एडवांस टेक्नोलॉजीस सां थिए थो, त उनजे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो तव्हां जॾहिं जज आहे जेकॾहिं उहो कानून ॿुधे थो त उन वटि एतिरी इंफॉर्मेशन, उन वटि एतिरी नॉलेज हुजणु त खपे न त आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे छा, हाँ बिल्कुलु सम्झे। ओतिरो ई वकील बि एतिरो कॉम्पिटेंट हुजे हा त उनखे हुजणु खपे। त पोइ इहो थोरो ॾुखियो न थी पियो आहे न? हा कॉल हिकिड़ी वठूं पोइ हुन जे जवाब ते अचूं था। हेलो अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम आसिफ बिरा केड़े हाल नी अदा खैर लगा पे ठीक ठाक सब खैर लगा पे वीआईपी शो ते डालदा पे सारे पुराने कलर गलने पे अमतार कोता गलना पे गुलशन नदी कराची गनो मिठा बेरा खैर लगा पे ठीक ठाक थोड़ा ई गले सी तरह आवाज आवे सी तू ये लगदा पे तू गुलशन नदी ते रड़ पे कर नहीं हां मेहरबानी बिरा के नवाब चालन दे हुन सा चालन दे गुलशन नदी दसदा होटल है हां वाह वाह वीआईपी शो वालदा पे ते वर्दे ते वीआईपी को गाना सारी होटल सजी दे नाले करे हां बस ए चाचे को गाना बुद्धे सेरू ने बादल साईं बैठे अदा से बिरा मैं भी ते गाना बुधे दा हां बुधा बुधा यार कयो तमेलो कराची यार कयो तमेलो कराची हो चितियो गुम मां तो जवा मुसा सिंधी गलाए तो उर्दू में बोलो तुम मां तो जवा मुसा सिंधी गलाए तो उर्दू में बोलो तुम अदा अली अदा हलो दा आदा बुधा पे अकबर बिरात सलाम ना बे नारे जा वालेकुम सलाम सबनी को मेरे सलाम मेहरबानी खुश सो अदा कॉलर भाई मज़ो ईंदो आहे जॾहिं अहिड़ा कॉलर एनर्जी हुजे ऐं एक्साइटमेंट हुजे फोन कनि एक्साइटमेंट नज़र आ रही थी फील हो रही थी तव्हां पुछो पे त उनजे लाइ ट्रेनिंग ज़रूरत आहे ॾिसो त AI मैनेजमेंट जेको आहे असांजो बाइनरी ऐं डिजिट्स ते कमु कनि था पिया ऐं उनजे लाइ स्पेशली जजिस खे ट्रेन कयो वेंदो नवां कानून एडॉप्ट कया वेंदा कानून में अमेंडमेंट ईंदी ऐं जेकॾहिं को बि ज़ाहिर ॻाल्हि आहे AI मैनेजमेंट जेको सिलसिलो हूंदो उनखे ॾिसंदो हाणे कानून कंहिं ही कंपनी ते केस थींदो का बि कंपनी हूंदी जेका प्रोडक्शन ठाहींदी उनखे असां उन में छाकाणि जो हो त आहे बेजान उनखे असां क्लेम करे नथा सघूं जेको ओनर ऑफ द प्रोडक्शन हूंदो जो उन प्रोडक्शन जो मालिक हूंदो अलफ़ बे ते जो त पोइ उनखे छा कबो तव्हां असांखे ही जेके डेफिनेशन्स वारियूं असां इंस्टॉल करायूं प्रोग्राम करायूं जीअं बिल्कुलु असांजो मोबाइल असां रीसेट कंदा आहियूं या सॉफ्टवेयर उन में इंस्टॉल कराईंदा आहियूं उन में को फॉल्ट अची वियो असां हीअ चयोसीं हे कमु न पई करे त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं आॾो वारा जेके आहिनि मिसकमिटमेंट कनि था त असां उनखे पंहिंजो लीगल कटड़े में अची करे उनखे असां खणी सघूं था साइबर क्राइम जो जीअं हद ताईं तालुक़ु आहे साइबर क्राइम नेचुरल पर्सन ज़रिए हिकिड़ो ॾोह कमिट थिए थो ऐं उन में जेको आहे का बि नेचुरल पर्सन माना इंसानु आहे हिकु हंधि खां ॿिए हंधि डेटा ज़ाहिर ॻाल्हि आहे जेके असांजूं डिजिटल प्रोडक्शन्स आहिनि उनजो इस्तेमालु थिए थो उन्हनि में टेक्नोलॉजी जो इस्तेमालु थिए थो त जेको असां जीअं चऊं पिया तव्हां जीअं ॻाल्हि कई त ज़ाहिर ॻाल्हि आहे जजिस जी बि ट्रेनिंग थींदी नवां कानून बि ठहंदा ऐं नओं हिकिड़ो दुनिया ई चेंज थी वेंदी न हाणे ॾींहों कानून ठहंदा हा हे त ॾींहों ॾींहुं एडवांस थींदो वञे सॼो अमेंडमेंट कुझु ज़रूरी आहिनि जेके आउं ॾिसां पियो हा अमेंडमेंट ज़रूरी आहिनि हूअं बि असां वटि जेके कानून आहिनि थोरा माज़रत सां ॾाढा भला कानून बि आहिनि पर किन कानूननि में अञा ताईं 1970, 80 ऐं उन ॾहाके वारा या 19वीं सदी वारा हलनि था पिया त इन्हनि खे अमेंड थियणु खपे जेको असांजे पार्लियामेंट हाउस जो कमु आहे असांजा सुठा लीडर आहिनि इंशाल्लाह उहे उन शइ खे इंशाल्लाह सो कॉलर असां सां गॾु मौजूदु आहे तव्हां जेको आहे अहिड़ो लॻो पियो आहे सिलसिलो त कॉलर्स असां वटि अॼु पार्टिसिपेट कनि पिया असांजे प्रोग्राम में अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं जी दादा केरु पियो ॻाल्हाए किथां पिया ॻाल्हायो साईं मां त ज़िला जैतूनाबाद खां ॻाल्हायां थो मीरपुर बोड़े खां जेको आहे साईं मुंहिंजो अर्ज़ु इहो त वकील साहिब इहो चऊं पिया त इहो जी जी पूछो वकील साहब का पूछो छा क्वेश्चन करणो आहे कॉल ड्रॉप थी वई सो माण्हुनि सां मसला हेॾा आहिनि ऐं उहे वाकई हिकिड़ी उन्हनि खे रहनुमाई जी ज़रूरत आहे उन्हनि जो एक्सेस न आहे सुठे वकील वटि ग़रीब माण्हू जो एक्सेस कानून वटि इन जे करे कान्हे को जो उन्हनि खे कानून सेखारियो नथो वञे उथंदे ई उनखे अहिड़े वण ते बीहारे थो वञे जेको अंधो ॿोड़ो ऐं गूंगो आहे जॾहिं त असांजो पाकिस्तान जेको आहे उन में कानून आहिनि इदारा आहिनि जॾहिं असां उन वटि वेंदासीं त असांखे कुझु न कुझु फराम कंदा न भित में माण्हू बाल हणंदो आहे त बि बाल पोइ ते भित उछराईंदी आहे जेका बीठी आहे थी त असां वारो हमरा हा ठीकु आहे हाणे हिकिड़ो वरी चए थो त वाह पुलिस वटि वञो पुलिस कमु नथी करे त उन में बि असांजा जेके समाजी ताक़तूं आहिनि उन्हनि जा असर सुख थियनि था पिया हाणे अचे थी ॻाल्हि त मेन शइ जेका आहे माण्हू खे पंहिंजे कानून पंहिंजे हक़नि जी फंडामेंटल राइट्स जी ख़बर हुजे जेके असांजा कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान 1973 में ज़ुल्फ़िकार भुट्टो साहिब जन जेको ॾिनो उन में आर्टिकल 8 खां 28 ताईं क्लियर फंडामेंटल राइट्स जा आर्टिकल्स आहिनि उन में किथे ॻाल्हाइण जो हक़ आहे किथे ॿुधण जो हक़ आहे किथे फ्रीडम ऑफ पंहिंजो असेंबली आहे किथे तालीम जो हक़ आहे माना सभु शयूं ॼाणियल आहिनि किथे मूवमेंट जो हक़ आहे इहे सभु शयूं थियनि थियूं पियूं हिकिड़ो माण्हू आहे उनखे वॾी ॻाल्हि आहे रियलाइज़ेशन कंहिंसां को ज़ुल्म थिए थो
ऐं उनखे रियलाइज़ ई न थिए त पोइ छा कंदो उहो माण्हू। जॾहिं असां वटि थिए ईअं थो जो ज़ुल्म थिए थो, चवंदा बाबा असांजा वॾा बि करेंदा हुआ, हा बसि असां बि ईअं किथे बीठे हुआसीं। अब ईअं त हाणे कोन थींदो न, इदारा आहिनि असांजा, उन्हनि खे तव्हां वञो अप्रोच कयो सही तरीक़े सां थिए। असुल अञा ॿी जेका मेन जेका इन जी वजह आहे उहा वजह हीअ आहे जो माण्हुनि खे कानून सेखारियो नथो वञे। आउं सम्झा पियो जीअं असांजा ॿिया जेके सब्जेक्ट आहिनि, सिंधी, अंग्रेज़ी, मैथमेटिक्स वग़ैरह पढ़ाया था वञनि, त कानून जो सब्जेक्ट बि हिकिड़ो जेके फंडामेंटल राइट्स जो इंटरमीडिएट ताईं, घटि में घटि 6 खां इंटरमीडिएट ताईं उनखे इंट्रोड्यूस करायो वञे ऐं कंपलसरी करायो वञे। छाकाणि जो आउं हमेशह ॻाल्हि रखंदो आहियां त जेसि ताईं माण्हू खे पंहिंजे हक़नि जी, पंहिंजी ताक़त जी, पंहिंजे वर्थ जी, बीहक जी ख़बर न आहे, उहो माण्हू कुझु बि नथो सघे। सुठी ॻाल्हि कई आहे तमामु सुठी ॻाल्हि कई आहे। जेसिताईं राइट्स जी ख़बर न पवंदी त पोइ ऐं इहा हक़ीक़त आहे त पोइ ई माना इहो चेंज ईंदो। मां सां तव्हां इंटर था चओ, मां सम्झां थो की माना 6 क्लास खां ई ॿार खे फीड कयो वञे त तव्हांजो हे राइट आहे। एकेडमिक्स जेके एलिमेंट्री क्लासिस थियनि था 6 खां शुरू थियनि था, उन जी ॻाल्हि बि 6 टू इंटरमीडिएट रेगुलर क्लासिस में, उन में फंडामेंटल राइट्स थी विया, असांजा थोरा घणा धुंधला ॿिए जे सब्जेक्ट थियनि था। हाणे कंप्यूटर जेको आहे 8 खां सब्जेक्ट 6 खां वठी शुरू कयो अथनि। कंप्यूटर जो उनजी हिस्ट्री था ॾियनि, उनजो थोरो घणो हार्डवेयर जे बारे में सेखारींदा, सॉफ्टवेयर जे बारे में सेखारींदा, कंप्यूटर जो जेको कीअं तरक़ी कई, फर्स्ट कंप्यूटर ऑफ द वर्ल्ड 5000 साल पुराणो जेको हुयो अबाकस हुयो, उन जे बारे में ॿुधाइनि था। या पहिरियों जेको असांजो मशीन थी कंप्यूटर IC, पहिरियां जेको IC हुयो हिन कमरे खां वॾो हुयो कंप्यूटर, हिकिड़ी IC, ऐं हाणे हिकिड़ी IC में हज़ारे माइक्रो प्रोसेसर। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी दिलचस्प गुफ़्तगू तव्हां कयो पिया। हाणे डॉक्टर मुबशरा वटि अचूं। डॉक्टर साहिबा, आजकल जो है बड़ा कॉन्शियस हो गई हैं गर्ल्स, इवन बॉयज़, ठीक है, कि वो अपनी फिटनेस के लिए मतलब अवेयर हो चुके हैं। एक चीज़ हो गई कि इसको पता नहीं क्या बोलते हैं, यूं मतलब जॉ लाइन, ठीक है। और ये तो हो गया, वाइटनिंग हो गई, ऐसी काफ़ी चीज़ें। तो मतलब क्या चीज़ें मतलब आपके पास ज़्यादा मतलब आ रहे हैं जो पेशेंट्स हैं, पेशेंट्स क्या? आपने एग्जैक्टली सेम कहा कि वाइटनिंग के लिए काफ़ी लोग आते हैं, ड्रिप्स होती हैं, इंजेक्शंस होते हैं, इंट्रामस्कुलर इंजेक्शंस होते हैं, बट इशू ये होता है कि कंटिन्यू रखना होता है। ये नहीं होता कि आप अगर 4 का सेशंस का कोर्स किया है तो उसके बाद हमेशा के लिए आप गोरे हो जाएंगे, ऐसा नहीं हो सकता। यू हैव टू कीप अपडेटिंग योरसेल्फ, मींस आपने एटलीस्ट 3 मंथ्स के लिए अपने इंजेक्शंस या ड्रिप्स लगाने होते हैं। उसके बाद आप मेंटेनेंस पे जाते हैं तकरीबन 1 या 2 महीने के लिए। उसके बाद जो आपका ओरिजिनल कलर होता है वो वापस स्लोली आना शुरू होता है। बट बेस्ट थिंग मैं हमेशा ये कहती हूँ कि अगर आपको लगता है कि आपके फेस का कलर, नेक का कलर और हाथों का कलर में फ़र्क है, तो इट मीन्स कि आपको आयरन लेना चाहिए, ठीक है। आयरन बिल्कुल, फॉलिक एसिड लें, यानी मल्टीवाइटामिन्स पे जाए, फॉलिक एसिड लें, आयरन लें, उसके साथ विटामिन D, ये 3 चीज़ अगर आप लेते हैं तो आपका अच्छा खासा कलर बैलेंस रहता है। दूसरी चीज़ है कि बायोटिन हम यूजुअली ये प्रिस्क्राइब इसलिए करते हैं क्योंकि नेल्स स्किन और हेयर के लिए होती है, यानी आपका हेयर फॉल भी शुरू हुआ होता है, स्किन बिल्कुल ड्राई या डैमेज या एक्नी स्किन हुई भी होती है, गोरापन नहीं होता, जो वाइटनिंग की तरफ हम जाते हैं। तो बेसिकली हमारे बॉडी के अंदर अगर कोई केमिकल, कॉल हमारे पास है, ऐसी यहीं से कंटिन्यू करेंगे हम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी दा केर पिया ॻाल्हायो, किथां खां पिया ॻाल्हायो? साईं मां मीरपुर मां थो ॻाल्हायां, तो बशीर अहमद नालो आहे। अरे बशीर अहमद, भली कार था क्यों तव्हांखे सलाम सिंध में प्रोग्राम ॾिसो पिया न? जी जी, प्रोग्राम ॾिसंदा आहियूं साईं, पूरी फैमिली सां गॾु ॾिसंदा आहियूं प्रोग्राम, तमामु बहितरीनु प्रोग्राम हलंदो आहे साईं। थैंक यू सो मच। प्रोग्राम में शामिल थी विया हो, छा चवणु चाहींदो? बस फनकार वेठो तो सलाम दुआ करूं। हां फनकार मज़ो आए फनकार में? जी जी, फनकार फकीर फनकार है, भलो फनकार है भाई। हाँ, माना ये बाकायदा दाद जे लायक है ना? जी जी, कचहरी जो भी मोर आ वरी। हाँ, कचहरी जो भी बिल्कुल मोर है, है ना? वो कचहरी क्यों उस भला? जी जी सही। जिगरे सिंध वजीर अली उमरानी उर्फ बुलबुल। जी जी जी, उर्फ बुलबुल। गला ना बुलबुल बोल ना बाबा। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम। अदा खुश आयो?
ख़ैर आहे साईं। मौला तव्हां ख़ुशि कंदो था, तव्हांजी महिरबानी। असांखे तव्हां दाद ॾिनो आहे, अहिड़ी कचहरी तव्हांखे असांजो पसंदि आयो आहे। मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो, सदाईं आबाद रहंदो। ठीकु आहे साईं, ठीकु आहे, मौला महिरबानी। तव्हांखे ख़ुशि कंदो। असांजे तरफ़ां सॼी संगत खे अस्सलाम वालेकुम या आलिम चइजो। वालेकुम सलाम वसलाम। ऐं वज़ीर अली उमरानी फनकार जिगरे सिंध। साईं सॼी सिंध खे ख़बर पइजी वई। हाणे हाणे वरी अचूं था असां डॉक्टर मुबशरा जी। डॉक्टर साहब यहीं से कंटिन्यू करें। वाइटनिंग के बारे में हम बात कर रहे थे, तो बायोटिन लेना लाजमी होता है कि अगर आप 3 मंथ्स टू 6 मंथ्स का कोर्स करें तो अच्छा खासा कलर आपका फेयर रहता है। दूसरी चीज़ जो जॉ लाइन की आपने बात कही, वो एजिंग फैक्टर के साथ होता है। प्लस अगर आपके खाने में सॉल्ट बहुत ज़्यादा है तो आपकी स्किन डिप्रीविएशन में जाती है। तो अक्सर ये होता है कि बिल्कुल बारीक सी जॉ लाइन होनी चाहिए, एम्फसाइज यानी आपके फीचर्स उभरने चाहिए। तो उस पर हम इंजेक्शंस के थ्रू भी करते हैं, हाइफू भी करते हैं जो मशीनों के ज़रिए होता है। लास्टिंग कितनी होती है? 6 मंथ्स टू 1 ईयर लास्टिंग होती है, यानी साल में आपने एक दफ़ा करवानी है। अगर आप बहुत ज़्यादा ओबीस हैं, यानी अगर मोटापा बहुत ज़्यादा है, तो उसकी वजह से भी आपके डबल चिन हुई भी होती है, जॉ लाइन पे बहुत ज़्यादा यानी ओबीसिटी नज़र आती है, मोटापा नज़र आता है। तो उसको भी हम वेट अगर लूज़ करते हैं नॉर्मली, तो उससे भी आपकी बहुत अच्छी खासी कॉन्टूरिंग हो सकती है जॉ लाइन की। अच्छा, ये जो आप वाइटनिंग के लिए यूज़ करती हैं, ये विटामिन्स होती हैं या देखिए एक तो होता है कि लोग स्किन के पीछे पता नहीं क्या मिक्स क्रीम्स वगैरह लगाते रहते हैं, वो पर टेम्पररी तो वो उसमें भी वाइटनिंग हो जाती है। बिल्कुल भी लेकिन नहीं। ये इनसाइड तो मेलिस्मा मतलब होता है। मैं ये कहूँगी झाइयाँ वगैरह हो जाती हैं, जो ब्राउन वगैरह स्पॉट्स होते हैं, बहुत डार्क होते हैं, वो सन एक्सपोजर की वजह से भी होते हैं। अगर आप जैसे केमिकली 5-6 क्रीम मिक्स करके अगर आप फार्मूला टाइप की लगाते हैं तो उससे भी स्किन डैमेज होती है। मोस्ट इम्पॉर्टेंट है कि अगर आपके अगेन मल्टीविटामिन्स नहीं ले रही हैं तो इस टाइप के इश्यूज अरेक्ट होते हैं। मोस्ट प्रोमिनेंट मैं ये प्रिस्क्राइब करती हूँ कि आप रेटिनॉल क्रीम्स ले लें। आजकल तो आपको हर फार्मेसी पे रेटिनॉल क्रीम्स, हाइलुरोनिक फार्मेसी पे एसिड मिल जाती हैं आम? मिल जाती है, कोई भी आप और पाकिस्तान में इतनी अवेलेबिलिटी नहीं होती, तो बाहर की क्रीम्स आती हैं, हाइलुरोनिक एसिड और रेटिनॉल क्रीम। अगर आप ये 2 चीज़ों का इस्तेमाल करते हैं, यानी अगर आपने 3 मंथ्स हाइलुरोनिक एसिड किया, 3 मंथ्स के बाद आपने रेटिनॉल किया, क्योंकि आपका वेदर चेंज होता है, बहुत गर्मी हुई तो अगर आप हाइलुरोनिक एसिड करें तो बिल्कुल ऑयली स्किन हो जाएगी, तो उस वक्त आपने रेटिनॉल इस्तेमाल करना है। अगर आपका ड्राइनेस होती है तो आप हाइलुरोनिक इस्तेमाल करें विंटर के हिसाब से, यानी अक्टूबर, नवंबर, दिसंबर। इनकी प्राइसेस क्या है, कितनी ज़्यादा है? कॉल आ गई है, कॉल रिसीव करते हैं फिर कंटिन्यू करें। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम दादा। जी अदा केर पिया ॻाल्हायो, किथां खां पिया ॻाल्हायो? अदा मां ॻाल्हायां थो कराची खां, अब्दुल जब्बार शेख। अब्दुल जब्बार शेख साहब कीअं आहियो, ख़ुशि आहियो? बिल्कुल ठीक ठाक, तव्हां ॿुधायो सर ख़ैर लॻो पिया? हा दुआ लई पिया, सुबुह जी ट्रांसमिशन हले पई, सलाम सिंध ॾिसो पिया न? हा बिल्कुल ख़ैर, हा साईं ॾिसूं था पिया। मज़ो अचे पियो? अदा मां तो अहिड़ो छा कचहरी में तव्हांखे? असां ॿ टे कचहरियूं कयूं, हिकु त ख़ूबसूरती ते ॻाल्हायूं पिया, असां सां गॾु डॉक्टर मुबशरा आहे, हिकु त असां सां चाचो वेठो आहे जिगरे सिंध, ठीकु आहे? सर आवाज़ अचे थो सर, थोरो असांजो अर्ज़ु हुयो हिकिड़ो। साईं ॿुधायो न, तव्हां पंहिंजो टीवी जो आवाज़ घटि कयो, महिरबानी कयो। बिल्कुल वाह जो तव्हांजो प्रोग्राम हले थो। हा टेलीविजन जो वॉल्यूम बिल्कुलु घटि कंदो न पोइ। सही सर सही, हा घटि कयो सर आवाज़ हाणे। हा हाणे ॿुधायो तव्हां शामिल थिया, छा था पुछणु चाहियो? सर असां पुछणु चाहियूं था डॉक्टर साहब थोरो शुगर जे बारे में। शुगर के बारे में स्किन स्पेशलिस्ट हैं, तो शुगर के बारे में आप क्या पूछना चाह रहे हैं? ठीक है जी हाँ। अच्छा, अगर कोई प्रोसीजर वगैरह के थ्रू, ये अच्छा सवाल है वैसे। अच्छा। अगर लिफ्टिंग वगैरह, ये इंजेक्शन, बोटॉक्स, फिलर्स अगर हम करवाते हैं तो उस वक्त हमें थोड़ा सा कॉन्ट्रा इंडिकेशन होती है कि हाइपरथायरॉइडिज्म है, और अगर आपकी शुगर है तो वो थोड़ा सा लेवल नीचे रहना चाहिए फॉर एनी सॉर्ट ऑफ प्रोसीजर। अगर हम जैसे हेयर ट्रांसप्लांट पे जाते हैं या FUE करवाते हैं, जो आर्टिफिशियल हम कहते हैं हेयर को एक जगह से निकाल के दूसरी जगह पे इम्प्लांट करने, तो उस
वक्त ये होता है कि अगर आपको इन्फेक्शन हो जाए ड्यूरिंग दिस प्रोसीजर, अगर आपकी शुगर हाई है तो हीलिंग नहीं होती है। ये बहुत अच्छा इन्होंने वन ऑफ द कॉलर है जो नेचुरल हर्ब्स अगर आप लेना चाहें तो जामुन का पाउडर ले सकते हैं, एक्सेलेंट है। आप शुगर ड्रॉप आउट कर सकते हैं। कड़ी पत्ता 1 या 2 कड़ी पत्ता ले सकते हैं, आपकी शुगर बैलेंस रहेगी। और सदाबहार के फूल, आप वो 25 रुपए का पौधा मिलता है हर नर्सरी ये में। लिख लें, जो लेडीज देख रही हैं खास करके वो ये पॉइंट्स नोट कर लें, और ये जो चीज़ें घर में अवेलेबल हैं बिल्कुल। और वो नर्सरी पे जाके ये पौधा ले सकते हैं। एक जो पिंक कलर का होता है रंग, सदाबहार के फूल कहते हैं, वो आप पूरा रोज़ाना अगर आप ट्राई करते हैं तो विद इन 1 वीक के अंदर 50% आपकी शुगर डाउन हो जाए। तव्हां खिलो छो था सदाबहार गुल, तव्हां सोचो था घर ठाहिनि। हाँ, मज़ो थो अचे। ॻाल्हियूं जेके आहिनि गुलनि वारियूं ऐं इन्हनि वारियूं प्रोडक्शन्स वारियूं, ये मज़ो पिजनि त माशाल्लाह हिकिड़ो। तव्हांजी बि ख़ूबसूरती राज़ थिए इहो त न आहे सदाबहार गुल वुल हे कड़ी पत्ता। असां त साईं पंहिंजा आम आहियूं ऐं तंहिंखां बाद में सिंगार मेकअप आर्टिस्ट खां बसि हिकिड़ो आहे त पाण फणी करे निकिरंदा आहियूं, बाक़ी ख़बर न हूंदी आहे। ऐं कोर्टुनि में त असांजो मेकअप सॼो ॾींहुं असां सन पंहिंजो रोशनी में भॼंदा रहंदा आहियूं, त कोर्ट में को मेकअप वग़ैरह नथो थी सघे। इहा सुठी ॻाल्हि आहे, हिते सुकून सां वेठा आहियूं या ऑफिस में वञी करे वेहूं था त पोइ वञी वेहण थिए थो। मैडम जीअं वो रेमेडीज़ ॿुधाए पई न, तव्हां खिलंदा पिया हो, तो मैं मज़ो वठे थो साईं। मूंखे एक्चुअली मैडम माशाल्लाह सुठो एक्सपीरियंस है जो उन्हनि जा जेके एक तो साइंटिफिक नेम होते हैं, दूसरे नेम होते हैं जो हमारी डेली हाउस होल्ड डोमेस्टिकली जो अपना। अच्छा कचहरी क्यों पिया चाचा गाना ॿुधा पिछे तेकू आखंदा पिया तूं हिकिड़ी सुई बुई हणवायूं त माना तूं माना तयार थी न। हा 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 वाह वाह। कास दा वन यार को आखी अल्लाह तेरे दम दा मैं त गुलामा, हिक वारी तू झाती पावे मैं लख वारी कुर्बान। हुस्न तेरा इहो कायम रहे ओ मैं त दर्द भरिया इंसाना। गुलाम फरीदा मेरे यार को आखी अज रात तेरा मेहमाना। आशिक खां महबूब थियो वञे पियो त आशिक छा पियो चए वकील साहब। वेंदा पई वञ तूं ॾसीड़े, वेंदा पई वञ तूं ॾसी है ॾींहुं आवंदा। वेंदा पई वञ तूं ॾसीड़े, वेंदा पई वञ तूं ॾसी है ॾींहुं आवंदा। वेंदा पई वञ तूं ॾसीड़े, वेंदा पई वञ तूं ॾसी है ॾींहुं आवंदा। वेंदा पई बाल केड़ी आखिर वला आसी तू दिल बर। हाय बाल केड़ी आखिर वला आसी तू दिल बर। तारीख पक्की दसी तो वञड़े, तारीख पक्की दसी तो वञ है आवंदा। वेंदा पई वञ तूं ॾसीड़े, वेंदा पई वञ तूं ॾसी है ॾींहुं आवंदा। वेंदा पई
मता वनी परदेस लाई मैं कुएं था छोड़ में दई मता वनी परदेस लाई दोस्ती दा कुछ ख्याल रखी रे यारी दा बस ख्याल रखी है दियो आवन दा वेंदा पई वञ तू ॾसी रे वेंदा पई वञ तू ॾसी है दियो आवन दा वेंदा पई दियो घणे गुज़र वञनि समझो वञी मर गया बबर दियो घणे गुज़र वञनि समझो वञी मर गया बबर भोग नहीं आंदा पे सची रे भोग नहीं आंदा पे सची है दियो आवन दा वेंदा पई वञ तू ॾसी रे वेंदा पई वञ तू ॾसी है दियो आवन दा वेंदा पई वाह 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 सफ़ा अच्छा वो जेको हथ ते जेको सो टैटू आखी बि असां आखंदे से तो सिंधी अला न समझी वो मेरे को ॿुधायो के लिखे ही हथ दे ये मैंने नाला लिखा छोड़ा था मैडम भी समझे थोड़ा उर्दू मेरे पास जेको आता है तो मैं सुनाता हूँ बुलाता हूँ उर्दू तो आता ही नहीं मैं सिंधी बोली पे गलाया मैडम पूछा करता है उर्दू में बात करो उर्दू में बात करेंगे तो उर्दू मेरे से अभी उर्दू में ब्रेक लो और तो मैं अभी ब्रेक लो आप मैं नहीं लूंगा नहीं बोलो एक मिनट नहीं एक मिनट ब्रेक ले वहां देखें हाँ ब्रेक कहाँ एक मिनट अभी ये ब्रेक लेंगे आप ठीक है कैसे ब्रेक लेंगे ब्रेक नहीं ऐसे बोले ना जो जिस तरह से बोला हम ब्रेक के बाद वापस आते हैं उर्दू में बोले अभी ब्रेक के पास मैं आता हूँ ब्रेक मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक व्यूअर्स जिगर साईं तव्हां वटि अचूं था पर तव्हां जेको गानो ॻायो था न 5 मिनटनि जो गानो ऐं तव्हां जेको आहे सो असांजी मैडम खे ॾिसंदा था तुम आप देखते जा रहे हैं ठीक है एक हमने वर्कशॉप की ठीक है वहाँ पे इंटरेस्टिंग बड़ा मज़ा आता है मुझे जब वो सेशन था वो था कोड ऑफ कंडक्ट मतलब सेशन कोई चल रहा था वहाँ पे हमारी दोस्त भी थी सीनियर थी उन्होंने कहा देनी थी कि हैरेसमेंट जो है हैरेसमेंट आप जो है कोई गर्ल है उसको 20 सेकंड्स तक देखोगे तो आप हैरेसमेंट के ज़मरे में आते हो ठीक है तो मैंने थोड़ा सा मुझे शैतान की सूझी मैंने कहा मैडम 19 सेकंड तक चल जाएगा 19 सेकंड तक फिर हम 20 सेकंड में वापस आ जाए इन्होंने तो 5 मिनट आप पे लगाए इनको तो टीप आ जाएगी आसु भाई मैं एक बात करता हूँ गाने जो मैंने ऐसे गाए थे दुख के गाने गाए थे और महबूब सामने खड़ा हो जाए जो आपने गाया आशिक मर जाएगा बच जाएगा बुलबुल ने जो भी गाने वकील भी बैठा है फिर अंदर भी जाएगा वकील भी हमारा भाई ये अंदर भी जाएगा वकील दोस्त भाई आतिश भाई आवाज़ी में मैंने देखा था कैंटीन में देखा भले कुछ भी कर लो वकील किसका दोस्त है कानून किसका दोस्त नहीं है मैं देख कर का अखा बध छोड़ा अखा नहीं बधूंगा अखा आला साईं दिता तो सूरत को देख रही तो हुस्न इधर भी है मोहम्मद अली हुस्न नहीं है उसको देखो ना देखता हूँ वहाँ पे रंग काला है तो हुस्न नहीं है क्या इधर वाली दूसरी बात है ना इधर सामने तेरी दूसरी बात है साईं जी ॻाल्हि ते बेटा जो शेर भी याद अचे त एक कसर दर लख कसर महल आहे एक कसर दर लख खोले करीस गिड़कियूं जेॾा कयां परख तेॾा साहिब साम्हूं
त चए थो त यार जो जेको दीदार हुजे जेॾां ॾिसां त मुंहिंजो यार ई यार हुजे साईं यार जेॾां ॾिसां मां तॾहिं चयोमांसि न मोहम्मद अली देव ॾिसे दबलो साईं वॼाए मोहम्मद अली ॾे बि मैंने देखा हिन जी अखि उते ई खुले थी उते ई बंदि थिए थी न हिते अहिड़ी शहादती बि यादि थो अची हिन बस साईं ये समझ त असांजे महबूब को वधीक ॿियो जी छा जी तव्हां जो जेको पोयों जेको कलाम ॻायो इतने सादे नहीं हो जितने बन रहे हो नहीं काम की बात में सादे नहीं बन जाते हो सर नहीं मैं जो मेरे से आता है मैं बोलता हूँ मेरे से उर्दू घट आता है सिंधी में मां ॻाल्हायां पियो साफ़ पियो ॻाल्हायां उर्दू में जो मैडम पूछा करता है वकील साहब पूछा करता है जो मेरे से आता है तो मैं बोलता हूँ ये नहीं आएगा तो मैं कैसा बोलूँ हक जो आता है तो मैं बोलता हूँ हक 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 मेरी बोली सिंधी जबान है सिंधी में कोई बात करेगा तो मैं अच्छे तरीके से बात हल करूंगा। हल सब नहीं सारी बोली बात करेंगे मजाक करेंगे हाँ इंग्लिश कैसे बोलेगा इंग्लिश तो ऐसा ही बोलूंगा आई लव यू एवढो सियाणो अथव कम जूं शयूं सभु सिखी काम वाली सारी चीजें इंग्लिश में भी आएगी उर्दू में भी आएगी सिंधी में भी आएगी बाकी ब्रेक लेना हो तो कहते हैं ये ब्रेक हो शायरी अभी तो मैं ब्रेक तो उसको बोला मैं तो गाड़ी को ब्रेक मार हो जेको चवे थो यूर एवरीथिंग इज ओके बट स्पेशली आहे सजण चाह मां अची भाकुर पाए इहा शायरी पढ़ी अथव न कॾहिं आहे साईं लतीफ़ साईं जो अड़े लतीफ़ असांजो दोस्त आहे जामशोरे में स्कूल में पढ़ाईंदो आहे लतीफ़ साईं अंग्रेज़ी में शायरी कान कई न सजण ते साईं लतीफ़ साईं जी शायरी बि आहे सजण साईं ते सही आहे सही हाणे ठाहे कम के टाइम थी वियो आहे कमर्शियल ब्रेक जो सॉरी कॉल जो हलूं था कॉलेज जी तरफ़ अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी दा केर पिया ॻाल्हायो किथां खां ॻाल्हायो पिया अला वधायो हुजण नई बस्ती डिग्री कॉलेज शहदादपुर खां पियो ॻाल्हायां अला वधायो कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो सभु ख़ैर ख़ैर दुआऊं हेॾे ॾिसो था बाहि लॻी पई आहे हेॾे बाबा देखो फायर ब्रिगेड घुरायो ही फनकार माशाल्लाह वाह वॾी ताज सिंध जी टीम जेका आई आहे न सिंध मज़ो कयो वेठो आहे न माशाल्लाह मंडल खे सिंधीअ में मचायो वेठा हाणे कम त वॾा उबता थो करे वरी अफ़सोस असां वरी चवंदा त कानून बि लागू कोन था कयूं हिते न साईं तॾहिं तॾहिं त असुल में मस्तनि ते को कानून ई न आहे न हा बिल्कुलु मस्त लॻो पियो आहे हमारा भाई है न कलम लागू न कजो बाक़ी मिड़े ख़ैर मेरे मथू लागू कैसा करेगा मेरा तो दोस्त है दोस्त को तो बचाए चाहता है अदा में जो उस्ताद कहिड़ो आहे उस्ताद साईं मुंहिंजो उस्ताद हे जलाल पाण उस्ताद आहे चांडियो सभिनी जो उस्ताद मुंहिंजो जलाल चांडियो शुक्र पहिरीं थियो जा उस्ताद मुंहिंजो जलाल चांडियो आहे बाक़ी हाणे उर्दू बोली उर्दू ज़बान तो मुंहिंजो न आहे जेको भाई मेरे से आता है तो मैं बोल सकता हूँ सही है बाक़ी सिंधीअ में जो को बोलेगा तो मां सिंधीअ में सुवाल जवाब कंदोमांसि सही ॻाल्हि आहे सही ॻाल्हि बाबा असांजो हिकिड़ो एमपी हो ॿुध जी असीं जेकॾहिं हुन सां उर्दू में ॻाल्हाईंदा हुआसीं त हू वरी अंग्रेजीअ में ॻाल्हाए त वरी सिंधीअ में ॻाल्हाए थींदो तो मां अंग्रेजी में भी चवां तो आई लव यू थैंक यू महिरबानी वॾी महिरबानी तव्हां कॉल कई वॾी महिरबानी जानी साईं हाणे तव्हांजी तरफ़ अचूं पिया मसला त काफ़ी आहिनि हाणे रिसेंटली थोरी संजीदा हिकिड़ी ॻाल्हि ते अचूं पिया त हाणे फातिमा वारो जेको केस हले पियो हाँ रानीपुर वारो मैडम आपको भी पता होगा ये फातिमा का जो इंसिडेंट हुआ है वो तो मतलब जितनी भी उसकी हम मजम्मत करें वो कम है ठीक है इतना कानूनी हिसाब से आप सोशल एक्टिविस्ट भी हैं ठीक है पहले मैं इनसे कानूनी बात कर लूँ कि ये जो आपने देखा है कि एक पर्सन है वो बोल रहा है कि हमारे बड़ों ने तो मुर्दा भी जिंदा कर लिए हम हमारी जो गुलाम जिनको रखते हैं उनको 3-4 हज़ार उनके माँ बाप को भेज देते हैं फिर वो महीनों उनकी बीवियों से तशद्दुद का निशाना बनती हैं अभी क्या क्या तशद्दुद हुआ है आपके पास क्या इन्फॉर्मेशन है और क्या कानून बनता है किस तरह ये केस कहाँ जाएगा इंसाफ होगा मेरे भाई अर्ज़ ये है कि सिंधी में ही जेको मसलो थियो आहे परियां जी अञा ताईं मूंखे कोन थो लॻे त सही का खोजना थी आहे सही का ॻाल्हि थी आहे सही का इन्वेस्टिगेशन थी आहे अच्छा छाकाणि जो हिन वक़्तु जेके इहे असां सोशल मीडिया ते ॻाल्हियूं पिया कयूं हुन हीअं कयो आहे हुन हीअं कयो आहे एक्ज़िह्यूमेशन हाणे थी आहे हुनजी क़ब्रकुशाई थी आहे उन खां पोइ हाणे ॾिसंदा पोस्टमार्टम थिए थो या मेडिकल थिए थी छा थो थिए जेको लाश सां
असीं नंढड़ी जेका मरहूम दी आहे उनजे लाश सां छा था कनि उहो रिपोर्ट्स ॿुधाईंदियूं असां कॾहिं कॾहिं न हवा में बि फायर कंदा आहियूं त पोइ हीअ असां सोशल मीडिया पंहिंजो पाण डॉक्टर बि लॻाए वेठा आहियूं एक्टिविस्ट बि लॻाए वेठा आहियूं सभु कुझु लॻाए वेठा आहियूं थियण खां अॻु में पंहिंजो पाण डिसाइड था करे बाबा जन्नत में वेंदो दोज़ख में वेंदो अचूं था हाणे कम जी ॻाल्हि ते जॾहिं बि कंहिं माण्हू सां को ज़ुल्म थिए थो को जबर थिए थो उन जी मज़म्मत थियणु खपे इहो इंसानियत जी ज़िंदादिली जो हिकिड़ो निशान आहे जेको हिन वक़्तु सिंधी उर्दू पठान मक़सद हर क़िस्म जो माण्हू जेको आहे इवन जेके एब्रोड द पाकिस्तान उहे पंहिंजी मज़म्मत कनि था हिकिड़ी जेका मेन ॻाल्हि आहे त हिते जेको अटैक थिए थो फातिमा वारे केस में जेका प्रोहिबिशन ऑफ स्लेवरी अचे थी असांजो लेबर अचे थी 14 इयर्स ओल्ड जेको चाइल्ड ते लागू थिए थो त 14 इयर्स ओल्ड जेको 14 सालनि खां घटि जेको उमिरि वारो आहे उनखे न कंहिं फैक्ट्री में रखियो वेंदो न उनखे कंहिं घर में एज़ अ लेबर तौर ते ॾिनो वेंदो हाणे असां वटि जेको हिते ट्रेंड आहे हीअ बाबा साईं जी बानी आहे हीअ साईं जी ख़लीफ़ियाणी आहे इहे शयूं हलंदियूं पियूं इहो त हिकिड़ो सिलसिलो हलंदो पियो अचे उनखे असां छा था चई सघूं पर जेकॾहिं जीअं नज़र सां ॾिठो थो वञे जेके सोशल मीडिया ते इल्ज़ाम तराशी थिए थी पई या इहे हक़ीक़त में तब्दील रिपोर्ट्स में वाक़ई पॉज़िटिव अची था वञनि त पोइ इन जे लाइ 302 जो बि थींदो ऐं जेका असांजा ज़ना जा फॉर्निकेशन जा असांजा जेके सेक्शन्स आहिनि उहे बि लॻंदा सिडक्शन जा ऐं तंहिंखां बाद में चाइल्ड लेबर जो जेको प्रोहिबिटेड स्ट्रिक्टली इन पाकिस्तान हिकिड़े ॾींहं में 2 ॾींहंनि में हाणे रिपोर्ट अची वेंदी असां वटि त एतिरो आहे जेके बासर माण्हू आहिनि त उहे त पोस्टमार्टम रिपोर्ट्स बि चेंज कराइण में लॻी वेंदा आहिनि थी बि वेंदो आहे डॉक्टर जेको आहे सो उन्हनि खे अरेस्ट कयो अथऊं मुंहिंजे ख़्याल में जेके साईं कनि पिया हा बिल्कुलु 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 हिकिड़ो 2 लफ़्ज़ आहिनि सोशोलॉजिकल ऐं टच विया त हिकिड़ो कल्चर हूंदो आहे ॿियो नॉर्म हूंदो आहे बैड हैबिट्स ऑफ ए सोसाइटी कंहिं बि बुरी जेका आदतुनि जो जेको हिकिड़ो मजमू हूंदो आहे या लगातार कंटिन्यूस यूसेज हूंदो आहे उनखे नॉर्म चयो हूंदो आहे ठीकु आहे कल्चर हिकिड़ो पॉज़िटिव डायरेक्शन में कंहिं बि शइ खे खणी वञणु आहे हिकिड़ो नॉर्म आहे जॾहिं बि असां ज़ाहिर ॻाल्हि आहे जेके ॾोहारी हूंदा आहिनि न पाण सां ऑटोमेटिकली इन खे कानूनी ॿोली में असां अकम्प्लाइज़ छॾींदा आहियूँ ॾोहारी खे सपोर्ट कंदो आहे ऐं जेकॾहिं उहे थियनि था त पोइ त सभिनी ते FIR भी थियणु खपे हिकिड़ी FIR थी भी चुकी है तव्हां वटि अचां तो मैं डॉक्टर साहब आपकी तरफ में आ रहा हूँ अब ये कुछ आप क्लिनिकल साइकोलॉजिस्ट भी हैं ठीक है तो मैं आपसे एक क्वेश्चन पूछ रहा हूँ ये आम क्यों हो रहा है कि आपके बड़े जो एक तो हमने देखा था एक बड़ी रिपोर्टर थी एंकर पर्सन थी उसने भी एक बच्ची को तशद्दुद किया उसकी भी मतलब हमने देखा एक पॉलिटिकल फिगर अभी एक दूसरी पंजाब में हुआ ठीक है पंजाब में जो वो भी जज की आई थिंक वो कानून वाले थे उनकी बीवी थी उसके अलावा ये अभी जो आप देख रहे हैं जो हम जिनको बोलते हैं पीर वो पीर ऐसे होते हैं वो अपने मुरीद जान भी दे देते हैं ठीक है उन्होंने जान क्या अपनी जान का टुकड़ा बच्ची दे दी कि आप उसको अपने घर में रखो एतमाद है बिल्कुल उनको पता है कि हमारे बच्चियों की इज्जत पामाल रहेगी तो एक क्वेश्चन में बहुत ये क्या साइकोलॉजी है ये औरत जो तशद्दुद करती है बच्ची पे स्त्री लगाती है काम नहीं करे तो उसको मार दो चमाट मार दो या उसको हल्का हिट कर दो ये भी नहीं करना चाहिए ठीक है अगर नहीं करना चाहिए इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू से लेकिन ये एक्सट्रीम क्या है कि स्त्री लगाना ये क्या है कि तशद्दुद करना बाल नोचना मासूम बच्ची का ये साइकोलॉजिकली आप इस चीज़ को क्या कैफियत है ये देखिए बेसिकली 3 चीज़ों में ही आती है कैटेगराइज होती है कि एक तो होती है मैनिक डिप्रेशन के अगर हम हिस्से करें तो साइकोसिस में भी ये जाते हैं कि आप अपने गुस्से पे काबू नहीं कर पाते अब जब काबू नहीं कर पाते तो कोई भी फ्रस्ट्रेशन वो आप किस पे निकालेंगे अगेन जो मुरीदी का सिस्टम है वो बहुत अरसे से चला आ रहा है एक्सपोजर कैसे हो गया ये अब सोशल मीडिया का ज़माना है तो सोशल मीडिया पे हर चीज़ उभर के आ रही है ये तो सदियों से चला आ रहा है अभी नोटिस में आ रहा है कि सोशल मीडिया इतना आम है कि हर किसी के हाथ में सेलफोन है और वो जो भी हो वो डॉक्यूमेंट्स होता है ये आपका एविडेंस है वो आपने मतलब शाया कर दिया सो एवरीबडी नोज़ अबाउट इट तीसरी जो चीज़ें या तो इनको बाइपोलर के इश्यूज़ हैं यानी एक एपिसोड्स होती है कभी इंसान खुश रहता है कभी एकदम से डिप्रेशन में हो जाता है कभी वो ऐसे बिहेव करना शुरू हो जाता है कि वो अपने आपे पे कंट्रोल नहीं कर पाता
समझता, वो दूसरे को समझता है ऑब्जेक्ट है, और अगर हम जितना भी जुल्म करें या जो भी कहें तो वो मतलब रेजिस्टेंस नहीं कर पाते। यानी आपने, एक होती है बर्दाश्त की कुव्वत, वो अपने आप पे बर्दाश्त नहीं कर पाते, और वो ये समझते कि जो सामने वाला है वो इट्स लाइक अ बैटल ग्राउंड। अगर हमने अपना एड्रेस, अपनी जो कहावत है, अगर वो एड्रेस ना कर पाए तशद्दुद के फॉर्म पे, तो वो शख्स सीखेगा नहीं। एक होता है ना स्लेवरी, जैसे हमारे लॉयर साहब ने कहा, एक स्लेवरी की चीज़ है। बिल्कुल। हम आते हैं, ये टॉपिक है, बिल्कुल इसको हम कंटिन्यू करेंगे, लेकिन अभी थोड़ा सा हमने म्यूज़िक का भी उसको कंटिन्यू करना है। और बादल साहब जो है, इन्होंने एक सॉन्ग लाइनअप किया है, वो आपके लिए किया है। बादल भाई इस यहाँ पे फोकस बड़ा करते हैं ना, हमें आज तक कोई गाना डेडिकेट नहीं किया ना। आई एम लकी। तोरा लैला तोरे पे कह दे, तोरा लैला तोरे पे कह दे, ज़कवरान में जड़ गए दे, ज़कवरान में जड़ गए दे। तोरा लैला तोरे पे कह दे, ज़कवरान में जड़ गए दे, ज़कवरान में जड़ गए दे। यड़माज़ीगर मखीता रागला गुस्से ने डाका, वह वह गुस्से ने डाका। यड़माज़ीगर मखीता रागला गुस्से ने डाका, वह वह गुस्से ने डाका। ओली मशूए में मंगे दे, मशूए में मंगे दे, ज़कवरान में जड़ गए दे, ज़कवरान में जड़ गए दे। दतुरुस्तुरे गोपाका तोके दजाना उर्क्षुम, वह वह दजाना उर्क्षुम। दतुरुस्तुरे गोपाका तोके दजाना उर्क्षुम, वह वह दजाना उर्क्षुम। हरियो एहसास मिल नहीं दे, हरियो एहसास मिल नहीं दे, ज़कवरान में जड़ गए दे, ज़कवरान में जड़ गए दे। तोरा लैला तोरे पे कह दे, ज़कवरान में जड़ गए दे, ज़कवरान में जड़ गए दे। मवतन दोस्त दटेरा ग्राना दजाना कसम, वह वह दजाना कसम। मवतन दोस्त दटेरा ग्राना दजाना कसम, वह वह दजाना कसम। पदे खफाए पल पर दई दे, देखो फाए पल पर दई दे, ज़कवरान में जड़ गए दे, ज़कवरान में जड़ गए दे। तोरा लैला तोरे पे कह दे, ज़कवरान में जड़ गए दे, ज़कवरान में जड़ गए दे। तोरा लैला तोरे पे कह दे, ज़कवरान में जड़ गए दे, ज़कवरान में जड़ गए दे। तोरा लैला तोरे पे कह दे, ज़कवरान में जड़ गए दे, ज़कवरान में जड़ गए दे। वाह 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 वाह। वैसे ऐसा सुनाया था, मेरे से तो मार छोड़ा था। ये पता है, यूं देख रहे थे, फिर यहाँ देख रहे थे,
फिर ये यूं करना चाह रहे थे बादल मैं उस्ताद के पास भी देख रहा था, इधर भी देख रहा, तो दोनों मेरे से मार छोड़ा था। ये बोला इतनी मेहनत, मैंने 3 गए, इधर जावा, मैंने 3 गए, कुछ ऐसा नहीं है, एक गाना ऐसा क्या आसु हुआ? भाई मैं तो देखने में ही मर गया था। साईं तांगा गोए खट्टे हो गाला सीधी गोए न साईं मुकाबलो सकता अभी साईं मेरे पछतो से गानो भी गाई दो। दूसरे चक्कर आऊंगा ना आसु भाई, पछते में गाना सुनाऊंगा मैं। हो सकता है दूसरे में कोई बंगालन बैठी हो। बंगाली आवाज में सुनाऊंगा, बंगाली आवाज में सुनाऊंगा। भाई हम तो फंस गए यार, उर्दू थोड़ी सीखी तो पश्तो आ गया। हाँ? आसु भाई मैं ये बात करता हूँ तो मेरे से उर्दू जो आता है मैं बोलता हूँ। बाबा गरीब तबाह दे। अभी तो नवा सीखता हूँ ना, अभी तो सीखता हूँ। सो व्यूअर्स मैडम ॾाढो सिखता मज़ेदार मज़ो लॻो पियो आहे। असां सां जेको महिमान अचे थो न, भले डॉक्टर हुजे, भले पॉलिटिशियन हुजे, भले केर बि हुजे, पर असांजो ईअं लॻंदो आहे कि फैमिली आहे ऐं अहिड़े तरीक़े सां असांजो प्रोग्राम खणंदा आहियूं असां। Thank you. सो फ़िलहाल काॾे न वञो, अञा वधीक मज़ो करणो, हेॾा जो बादल जेको अटैक कयो आहे न, इन जो रिएक्शन अचिणो आहे अञा। सो मिलूं था इन ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक व्यूअर्स। इहो जेको असां कयूं पिया न, इन जेको लास्ट उन में उनखे कंटिन्यू कंदासीं। असां रिहर्सल जेको आहे सो रिहर्सल कुझु ऑफ द कैमरा बि कुझु एक्टिविटीज़ कंदा वेंदा आहियूं। सो और हा बिल्कुलु हाणे मां कंटिन्यू कंदुमि। डॉक्टर साहिबा, ये जो है ना, मैंने देखा कि ये परेशान हो गए। बिल्कुल ठीक है, बिल्कुल। इन्होंने 3 गाने गाए, लेकिन आपने वो मतलब वो चीज़ नहीं आई जो ये चाहते थे। 2 गाना गाया ना। हाँ, वो फ्लॉप गया। 2 गाना गाया, 3 तो ना हुआ ही ना, 3 तो रहा पड़ा है। हाँ, 3 ये कम चा गया, वो बाजी ले गए। तीसरे में ये कम चा गया। हाँ, बाजी ले उसमें गए। तो वो तो खान साहब है मेरा उस्ताद। मैं अच्छा उनको तो मैं देख रहा था, वो एक्सप्रेशन यूं कर रहे थे, हंस भी रहे थे। वो मैं देख रहा था कुछ ना कुछ नॉटीपन चल रहा है। तो क्या बोल रहे थे ये? पश्तो में क्या बोल रहे थे? इतने नॉटी बन गए ये डेडिकेट थी ये भी एआई लैंग्वेज लग रही है मुझे, ये लग रही है आर्टिफिशियल इंटेलिजेंस, जो दोनों समझ रहे हैं बाकी पता ही नहीं है। सारी बड़ा केस लग रहा है इसमें। खूबसूरती, बेवफाई, वफा और ये अभी वफा होगी, बात छिड़ी नहीं, बेवफाई की पे पहुंच जाए। सब कुछ है ना, हर चीज़ है ना। वो अगर आप ये कहें कि लव गेम करें तो हर चीज़ उसमें शामिल होती है ना, हमेशा विन विन सिचुएशन तो नहीं होती। तो हर चीज़ उन्होंने बयान कर दी। खूबसूरती बहुत अच्छी तरीके से विट से कि किताबाना तरीके से उन्होंने दरियाफ्त किया। ये ऐसे ही करते हैं, ऐसे ही करते हैं। खत्म तू वो एक दिन उस्ताद गाल तो सागी है, दोनों का उस्ताद सागी गाल है। सागी नहीं कौन नहीं, है? इन्होंने बाजी ले गए। वोट तो मेरे पास भी तो वोट करना है। वोट इसके उसके बाद पास भी नहीं, बचता अच्छे है। आपकी भी माशाल्लाह से, आप अपने लिहाज से रखेगी। एक्सीलेंट। दोनों को एक तो वोट देना का, हाँ। उधर को वोट देता है। इंतखाबी निशान अलग है भाई। बुलबुल को भी याद करना कर। मूंखे लॻे थो यकतारो न मूंखे हाणे खान साहब का भी सही याद हो गया है। करना, बुलबुल का भी, जिगरे सिद्ध का भी कर। बिल्कुल, आप तो एंशियंट है ना, जद्दी पुश्ती चली आ। एंशियंट मतलब पुराने, तो सबको, हाँ, सबको फॉलो कर रहे हैं ना, वो ट्रेडिशन कर रहे हैं। तो ये थोड़ा सा मॉडर्न टैलेंट को यहाँ पे कंपेयर कर रही हैं। बिल्कुल। हमारा जनाब जो है, जनाब ने सिर्फ पश्तो में एक ही गाना गाया और ये मल्टी टैलेंटेड है। बिल्कुल बिल्कुल। ये देखें ना, ये पुरानी रिवायत इन्होंने कंटिन्यू किया है। फोक्स साहिबा, ये हमारे हिस्टोरिकल पॉइंट ऑफ फैसला तो व्यू। आपने सुना दिया है, उसके लिए हम भी समझ गए थोड़े थोड़े वकील इशारों में। कुजत लपा मैडम ने मारा, कुजत मेरे दिल के मथू छंडा मार दिया था। अच्छा भला हाणे अब ये मुझे बताओ, कभी मोहब्बत शोबत की? मोहब्बत अखों का करता हूँ, बाकी दूसरा मोहब्बत मैं नहीं किया था। मैं फकीर लोग हूँ, लाउत कराम। बच्चे कितने? बच्चे गंजे मेरे से अल्लाह ताला ने 5। मतलब ये बेटे हैं। आंखों की मोहब्बत का कमाल है अभी। बस 5 बच्चे हैं। और सारे मैंने पढ़ाया, बाकी उसको नौकरी अभी तक नहीं मिला। बुखारी दा शेर याद पे आंदा है, तू बेकदरा तेरी दिल पे कदरी, तेरिया कातिल अखियां बेकदरियां, अखियां नाल चुमा तो भी चुमण न देवन, तेरे पैर दियां तलियां बेकदरियां, सिर फाड़ घता तो भी कुछ न कुछन,
तेरे घर दियां भितियां बेकदरियां हिक गाल हुए ते उस्ताद करां तिने सभी गालियां बेकदरियां त अखियां दी गाल प्यांदी गाल तू शुरू अखियां जो पे करदा मुझे भितियां इहो की पे कम थी वेंदा भिता तो हाणे सारा देखता हूँ ना, मुल्क को तो देखना पड़ेगा ना, बाकी नजर तो अखियां में मारता है ना, इश्क तो अखियां में होता है ना। चाचा फटल है सफा, है ना? बाकी 5 बच्चे हैं मेरे पढ़े लिखे हैं, अभी को एमए ने को नौकरी नहीं दिया था, अल्लाह ताला उसको देगा। चलो सही है। आज बड़ा मजा आया जो है, ये यही होता है कि हमारे में यही कोशिश होती है कि घुल मिल के ना, बिल्कुल। तो हम लास्ट ब्रेक वैसे होता है तो, लेकिन हम बिल्कुल ब्रेक मारा ही नहीं हमने कहीं पे ना। गुल दिल से मिलेगा तो खुशी होता है। हाँ, अभी आज गुल मिला तो दिल ठर पौता है। तू घर बन तो खबर पहुंची पंजाब वाला ना घर तेरा आसिफ भाई उधर तो मेरे से हशर हो जाएगा। टीवी देखता है आसिफ भाई यानी कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस वाली माई धमाके वाली खपे, जे घर वञे तो थोड़ी पॉलिश भी थे। बिल्कुल उधर मेरे से अभी रोटी नहीं मिलेगा, जाल सुनता है टीवी में देखता है। हाणे एक रोबोट जाल आंदी पई है, ठीक है? रोबोट है वो रिमोट ते हले सी चाय पिला तो चाय पिले सही, ठीक है? आके सी वने कमरा साफ कर, कमरा साफ करे सी, ठीक है? हाँ वो जो उसको रिमोट मारते मेरे से मोचड़ा भी मार दे। नहीं मोचड़ा नहीं मारती, यही तो मसला है। मोचड़ा आती है आने सी जगह तो घर वैसी मेरे लिए बार छोड़ता है। अभी जो टीवी देखा था तो मैं तो मर जाऊंगा। अल्लाह ए आखना पे तो ओ मेरे को अजी वाले के किते वालो और फाड़े पट्टे सी मेरे, वो तो है ही गुडी। बिल्कुल अल्लाह ताला मेरे से बचाए, अल्लाह ताला आपसे बचाए रोबोट को। हाँ सही बात है। सो आप सबकी मेहरबानी, बहुत शुक्रिया सिंह टीवी, बहुत अच्छा लगा। यकीन करें जब ऐसे गेस्ट हो ना, बिल्कुल तो बड़ा एंजॉय करते हैं। जी बड़ी मेहरबानी साईं, बस असां ॿुधो आहे तव्हांखे एंटरटेन कयो आहे, बाकी चुप रहिया आहियूं जेको इन डिस्कशंस कंदासीं असां प्रोग्राम में, मतलब एंड वधिक। और स्किन के जो इश्यूज हैं अभी तो हमने छेड़े ही नहीं, बिल्कुल। तो एक प्रोग्राम मखसूस करेंगे तो हम करेंगे। तव्हां ॿुधाइण पे वञो छा असांखे सॉन्ग के डेडिकेट तो किया। थैंक यू जी। अच्छा ये थोड़ा बहुत उस टाइम भी गाया था, थोड़ा ही आज भी गाऊंगा। तो सॉन्ग तो माइक खई तो मूंखे लॻो त माना कुझु अलॻि आहे सर। बिल्कुल एंड जेको आसो मां बि थोरो जेको आसो एंट्री हणंदो हे बजणा लॻा पिया, मां जंबला चौथों भला मुंहिंजो बि गानो थी वञे। हाणे तव्हां कोशिशि था कयो। कोशिश तो क्या मैडम सो व्यूअर्स, इन गाने सां गॾु असांखे तव्हां इजाज़त ॾींदा ऐं गानो ज़रूरु ॿुधंदा, ऐं वरी तव्हां सां हिकिड़ी सुहिणी ख़ूबसूरत मॉर्निंग में वरी अहिड़नि महिमाननि सां गॾु तव्हां सां मंडे टू फ्राइडे मुलाक़ात कंदासीं। चैन सलामत, साथ सलामत। रज के हंसाया, रज के रुलाया, मैंने दिल खो के इश्क कमाया, मांगा जो उसने एक सितारा, मैंने ज़मीन पे चांद उतारा, वो जो आँखों से, वो जो आँखों से एक पल ना ओझल हुए, वो जो आँखों से एक पल ना ओझल हुए, लापता हो गए देखते देखते, वो जो कहते थे बिछड़ेंगे ना हम कभी, वो जो कहते थे बिछड़ेंगे ना हम कभी, अलविदा हो गए देखते देखते, अलविदा हो गए देखते देखते, वो जो कहते थे बिछड़ेंगे ना हम कभी, वो जो कहते थे बिछड़ेंगे ना हम कभी, अलविदा हो गए देखते देखते, सोचता हूँ
एक मैं एक वो और शामें कई, चांद रोशन थे जब आसमां में कई। एक मैं एक वो और शामें कई, चांद रोशन थे जब आसमां में कई। यारियों का वो दरिया बह ही गया और हाथों में बस रेत ही रह गई। कोई पूछे के कोई पूछे तो हमसे खता क्या हुई, कोई पूछे कि हमसे खता क्या हुई। क्यों खफा हो गए देखते देखते, सोचता हूँ कि वो कितने मासूम थे, सोचता हूँ कि वो कितने मासूम थे। आप गाने You are getting emotional, I know. So express your heart. एक मैं एक वो और शामें कई, चांद रोशन थे जब आसमां में कई। एक मैं एक वो और शामें कई, चांद रोशन थे जब आसमां में कई। यारियों का वो दरिया बह ही गया और हाथों में बस रेत ही रह गई। कोई पूछे के कोई पूछे कि हमसे खता क्या हुई, कोई पूछे कि हमसे खता क्या हुई। क्यों खफा हो गए देखते देखते, सोचता हूँ कि वो कितने मासूम थे, सोचता हूँ कि वो कितने मासूम थे। क्या से क्या हो गए देखते देखते, क्या से क्या हो गए। हो 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 हो, बेवफा हो गए देखते देखते, क्या से क्या हो गए देखते देखते। जीने मरने की हम थे वजह और हमी, जीने मरने की हम थे वजह और हमी। बेवजह हो गए देखते देखते, सोचता हूँ कि वो कितने मासूम थे, सोचता हूँ कि वो कितने मासूम थे। क्या से क्या हो गए देखते देखते, क्या से क्या हो गए देखते देखते, क्या से क्या हो गए देखते देखते। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।